बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी युस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझां ई मालूम थिए। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे सुबुह मेहरान जी स्क्रीन तां क़बूल पवे। सुबुह जो पहर हसीन पहर, ख़ूबसूरत पहर, ऐं जॾहिं सुबुह जी शुरूआति थींदी आहे त उहा ख़ूबसूरत हुजणु खपे। ऐं ॼाणा थी त मौसम चेंज थिए पई ऐं स्लोली एंड ग्रेजुअली पाण जेको आहे न सियारे खे वेलकम करे रहिया आहियूं। मौसम थधी हूंदी आहे त बिस्तर खे जेको आहे न टाटा करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, बाय बाय करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सुबुह जो उथी पंहिंजे स्केजुअल खे वठी करे हलणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। ऐं मां त हमेशह सोचींदी आहियां उहे अमड़ूं, उहे असांजूं भेनरूं जेके 24/7 पंहिंजी जॉब जेको आहे न एॾे ख़ूबसूरत अंदाज़ में ॾेई रहियूं हूंदियूं आहिनि। ऐं सुबुह जो पर गर्मियूं हुजनि, सियारो हुजे, पर उन्हनि जो जेको आहे न टाइम ते उथणु हूंदो आहे, पंहिंजे ॿारनि खे प्रॉपर टाइम ॾियणो हूंदो आहे। सुबुह जे टाइम ते तव्हां पंहिंजे ॿारनि खे प्रॉपर स्कूल मोकिले रहिया हूंदा आहियो ऐं सभु तयारियूं सैटरडे संडे 2 ॾींहं जे करे मोकल मिले थी त वरी बि तव्हांजा न कम वधी वेंदा आहिनि, घटि कोन थींदा आहिनि। ऐं जेको जंहिंजो किथे बि कमु रहे थो, तव्हां घर खां ॿाहिरि रहो था, तव्हांजो वर्क प्लेस आहे, थोरो सैटरडे संडे या सैटरडे या संडे चलो 2 ॾींहं भला थोरो आरामु मिली वेंदो आहे त ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे, ॾाढो सुठो हूंदो आहे। इहो हुजणु बि खपे, थोरो टाइम मिलणु खपे। मूंखे लॻंदो आहे त हर मंडे ते मां इहा ॻाल्हि कंदी आहियां त पंहिंजो पाण जे लाइ वक़्तु कढणु घुरिजे। पर सिर्फ़ु ईअं नाहे त हफ़्ते में हिकु दफ़ो पंहिंजे लाइ को असां हिकु ॾींहुं मुक़ररु कयूं, उन ॾींहं ते वक़्तु कढूं। हर ॾींहुं असां पंहिंजे लाइ थोरो टाइम कढूं। मी टाइम ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ऐं जेकॾहिं नाहे त पोइ थोरो ध्यानु ॾियणु खपे। असां पंहिंजे लाइ बि टाइम नथा कढूं ऐं तमामु शयुनि जे लाइ असां वटि टाइम आहे त पोइ असां माना पंहिंजो पाण खे विसारे छॾियो आहे न। पंहिंजो पाण खे न विसारणु खपे। हा, पंहिंजे कम खे यादि कंदे कंदे माण्हू ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं न, पंहिंजो पाण खे विसारे छॾींदो आहे। मानी बि यादि न हूंदी आहे, खाइणु पीअणु मतिलबु यादि न हूंदो आहे। अक्सर ईअं थींदो आहे, घणनि माण्हुनि सां ईअं थींदो आहे त तव्हां पंहिंजे कम में जॾहिं हुजो त पोइ खाइणु पीअणु विसरी वेंदो आहे, यादि न हूंदो आहे। अच्छा मानी खाधी हुई, अलाए न खाधी हुई, हलो भला बुख लॻे पई त मानी खाई था छॾियूं। पर थोरो जेको आहे केयर करणु घुरिजे। ऐं हीअ जेका मौसम आहे, हिन मौसम में मां रिपोर्ट्स ॾिसां पई, डेंगी जा ॾाढा केसिस थिया आहिनि। हैदराबाद में तमामु घणा केसिस थिया आहिनि। तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं 2 ॾींहं मुंहिंजो गलो जेको आहे न ॾाढो ख़राबु हुयो ऐं 2 ॾींहं मां ॾाढी घणी केयर कई आहे, छो त मूंखे सुबुह जो प्रोग्राम करिणो हूंदो आहे, पंहिंजे तमामु व्यूवर्स सां कनेक्ट थियणो हूंदो आहे। त पोइ कोशिशि हूंदी आहे त आवाज़ु जेको आहे न उहो सही रहे, गलो ठीकु रहे। हालांकि आई एम एलर्जिक, मूंखे ॾाढो मसइलो हूंदो आहे त तमामु घणो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। थोरो पाणी गरम करे उहो पीअंदी आहियां ऐं थोरा जेको आहे न सुबुह जे टाइम ते गरारा करे वठंदी आहियां। त इहो सभु शयूं मूंसां गॾोगॾु हलंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं मोस्टली जेके रागी हूंदा आहिनि न, जिन जो वरी ॻाल्हाइण सां बि वाबस्तगी हुजे थी, जेके स्क्रीन जा माण्हू हुजनि था, त उहे वरी इन्हनि तमामु शयुनि जो ख़्यालु कंदा आहिनि। पर हर माण्हू खे इन शइ जो ख़्यालु रखणु खपे। असांखे थोरो जेको आहे न पंहिंजे पाण ते नज़र रखणु खपे। मेडिसन्स हर वक़्तु जेको मेडिसन्स वठंदा आहियूं न, उनखां पंहिंजा पाण डॉक्टर न थी वञूं। मसइलो आहे, ठीकु आहे, इट्स ओके, असां डॉक्टर ॾे हलिया वञूं, डॉक्टर खे ॾेखारियूं ऐं प्रॉपर पंहिंजो ट्रीटमेंट वठूं, पंहिंजा पाण डॉक्टर न थी वञूं। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैकेट वठो ऐं पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी अमीं खोड़ सारा इनामात खटे सघो था। ऐं जॾहिं टपाल मेज़बान असांजो साथ ॾींदी आहे प्रोग्राम में, त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं सुबुह जी शुरूआति थींदी आहे त पोइ चांहि गॾोगॾु हूंदी आहे। माना चांहि जी आदत जिन माण्हुनि खे हुजे न, त पोइ उन्हनि जो प्रॉपर स्केजुअल में ॾिसो, हिकु ॿ दफ़ो जेकॾहिं उहे चांहि न पीअनि त पोइ मथे में सूर ऐं इन तरह जी शिकायतूं उन्हनि वटि हूंदियूं ई हूंदियूं आहिनि। वेल, अॼु जो जेको प्रोग्राम आहे ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, मां उन्हनि जी तरफ़ अॻियां वधां थी। ऐं जनाब
पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मदद अली झतियाल साहब मौजूदु आहिनि। ॾाढा सुठा उस्ताद आहिनि, संदन लाइब्रेरी बि आहे ऐं फ्री ऑफ कॉस्ट केतिरा ई जेके आहिनि कोर्सिस उन्हनि वटि हली रहिया हूंदा आहिनि। नौजवाननि खे ॾाढो सपोर्ट करे रहिया हूंदा आहिनि, डिफरेंट क्लासिस हली रहिया हूंदा आहिनि, सेशन्स हली रहिया हूंदा आहिनि, ट्रेनिंग्स हली रही हूंदियूं आहिनि। मां अक्सर उन्हनि जूं एक्टिविटीज़ ॾिसंदी आहियां ऐं हिडन हीरोज़ हूंदा आहिनि सर्जन जहिड़ा माण्हू जेके पंहिंजे यूथ जे लाइ, पंहिंजे नौजवाननि जे लाइ इन तरह कमु करे रहिया हूंदा आहिनि ऐं कंहिं बि लालच जे बग़ैर। छो त अॼु जेको दौरु आहे न, उन दौर में असां हर तरह जेको आहे न माण्हुनि खे साईं पंहिंजे प्रॉफिट जो सोचे रहिया हूंदा आहिनि। पाण ॾाढा सुठा राइटर आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण लिखंदा रहंदा आहिनि। को बि करंट इशू हुजे ऐं सर्जन जो आर्टिकल न अचे, इहो मां न ॾिठो आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो आहे ऐं तव्हांजी मौजूदगी में मां उमेदु करियां थी त ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में प्रोग्राम असां पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचाईंदासीं। जनाब, ॿियो नंबर सीट ते जेके गेस्ट मूंसां गॾु मौजूदु आहिनि, शुरूआती तालीम त उन्हनि जी सिंध यूनिवर्सिटी मां आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी चवंदा आहिनि त अमड़ आहे, माउ आहे, उहा धरती जिते तव्हां जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले थो ऐं तव्हां 4 साल उते गुज़ारियो था ऐं पोइ कीअं उहो वक़्तु गुज़री वञे थो ख़बर न पवंदी आहे। उन खां पोइ तव्हां जॾहिं पंहिंजी मंज़िल ॾिसंदा आहियो ऐं तव्हां पंहिंजी हायर एजुकेशन जे लाइ जेकॾहिं ट्राई कंदा रहंदा आहियो त काफ़ी नौजवान अहिड़ा आहिनि जिन खे मौक़ा मिलनि था ऐं उहे उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे गेन बि कनि था ऐं पंहिंजो नालो बि ठाहिनि था। जनाब, मां ॻाल्हि करे रही आहियां आगा अवैस साहिब जिन जी ऐं संदन तालुक़ु हैदराबाद सां ई आहे, हुसैनाबाद पठानकोट सां संदन तालुक़ु आहे ऐं इब्तिदाई तालीम मां ॿुधाए चुकसि त उन्हनि जी सिंध यूनिवर्सिटी मां आहे ऐं उन खां पोइ हायर एजुकेशन जे लाइ संदन चाइना वञणु थियो ऐं पाण जेको आहे सो चाइना विया ऐं ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में जेको आहे सो उते पंहिंजो टाइम बि स्पेंड कयऊं ऐं उन खां पोइ जेको आहे हिन वक़्त जी जेकॾहिं मां ॻाल्हि करियां थी त पाण सिंधी स्टूडेंट्स जे लाइ कंसल्टेंसी बि खोली अथऊं ऐं जेको आहे सो स्टूडेंट्स खे उन्हनि जी हेल्प कंदा रहंदा आहिनि एडमिशन जा। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त असां वटि स्कॉलरशिप त चलो अची वेंदी आहे, पर उन में घणा ई मसइला हूंदा आहिनि त असां जेको आहे न किथे न किथे मिस्टेक करे वठंदा आहियूं। जनाब, पाण मास्टर्स कई अथऊं कंप्यूटर साइंस में ऐं उन खां अलावा जेको आहे जेकॾहिं मां जापान जी ॻाल्हि कयां, साउथ कोरिया जी ॻाल्हि कयां त इन्हनि मुल्कनि में डिफरेंट कंट्रीज़ में सिंधनि वञणु थियो आहे। सो उन्हनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। गुड मॉर्निंग। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अविस साहब, तव्हां सां शुरूआत कंदासीं। अविस साहब, महिमान जॾहिं नओं प्रोग्राम में अपीयर थींदो आहे त मुंहिंजो हिकिड़ो सादो सिंपल क्वेश्चन हूंदो आहे, मां ॼाणणु चाहींदी आहियां त मॉर्निंग कीअं हुजे थी। सो आगा साहब, तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? असांजी मॉर्निंग चइजे त पाकिस्तान खां ॿाहिरि त डिफरेंट हूंदी आहे, लेकिन पाकिस्तान में हिन वक़्तु जेके मसरूफ़ियतूं आहिनि उहे लॻा पियल आहिनि असांजे सिंधी शागिर्दनि जी मदद सां, एडमिशन सां। ऐं जेको तव्हां मुंहिंजे इदारे जो ज़िक्र कयो, सेप्स कंसल्टेंसी जे नाले सां असांजी हिते कासमाबाद में इदारो आहे जिते असां सिंधी स्टूडेंट्स जी मदद कयूं था। सो सुबुह जी रूटीन इहा ई आहे जो घरां सुबुह सवेर माण्हू नाश्तो करे तयारी करे निकिरे थो। ऑफिस में असां सॼो ॾींहुं सिंधी स्टूडेंट्स सां गॾु गुज़ारूं था, उन्हनि जी मदद कयूं था, उन्हनि खे ॿुधायूं था, गाइड कयूं था हुते। ऐं सोशल एक्टिविटीज़ में ई असांजो सॼो ॾींहुं पाकिस्तान में मसरूफ़ियत में गुज़रे थो। तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं मां ज़रूरु इहो ऐड कंदी हलंदसि त सेप्स कंसल्टेंसी तमामु बहितरीनु कमु करे रही आहे। उहे नौजवान जेके चाहिनि था त हायर स्टडीज़ जे लाइ असांखे ॿाहिरि वञिणो आहे त ज़रूरु तव्हां सेप्स ताईं पहुचो, तव्हांखे सुठे तरीक़े सां गाइड कयो वेंदो। ऐं आगा अवैस साहब जिन जूं एक्टिविटीज़ नो डाउट ॾाढियूं सुठियूं रहियूं आहिनि ऐं पाण जेको आहे सो हिकिड़ा सुठा सोशल एक्टिविस्ट रहिया आहिनि। हिकु स्टूडेंट जेसीं ताईं तमामु एक्टिविटीज़ में इन्वॉल्व नथो रहे, सुठियुनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व नथो रहे, त पोइ घटि अहिड़ा स्टूडेंट्स असां ॾिसंदा आहियूं जेके सुठे अंदाज़ में अॻियां वधी सघनि, वरी पंहिंजी सोसाइटी में उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन बि हुजे। इहा ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि हुजे थी। अच्छा, मां तव्हांखां थोरो ॼाणणु चाहींदमि त प्रोग्राम जी जॾहिं स्टार्ट आहे त चाहींदा आहियूं त थोरो स्टार्टिंग खां स्टार्ट असां वठूं। सो अव्हांजी एजुकेशन, घर जो माहौल कीअं रहियो, स्टार्टिंग कीअं हुई, स्कूल एंड देन कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी? जी बिल्कुलु। मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु मिडिल क्लास फैमिली खां रहियो आहे ऐं मुंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि उहे मुंहिंजा वॾा सपोर्टिव रहिया आहिनि शुरू खां एजुकेशन थ्रू आउट। हू पाण त बुख ते टाइम गुज़ारंदा, लेकिन असांखे एजुकेशन में ॾाढो सपोर्ट कयो उन्हनि। असां बि इन्हनि गवर्नमेंट स्कूल्स मां ई हासिलु कई आहे एजुकेशन। उन खां पोइ असां यूनिवर्सिटीज़ ताईं पहुतासीं
वरी असां काफ़ी सर्चिंग कंदासीं। असांजी शुरू खां आदत रही हुई त इहे एजुकेशन अब्रॉड में कीअं हासिलु कजे, छा हुनजो तरीक़ेकार आहे, छा स्कॉलरशिप्स आहिनि, कीअं स्टूडेंट वञनि था उते। त असां यूनिवर्सिटी जे दौरान ई इन्हनि शयुनि खे ॾाढो सर्चिंग में लॻा हुआसीं। पोइ असांजो 2022 में चीन वञणु थियो हुयो ऐं असां हाणे ई तक़रीबन उतां मास्टर्स करे मां मोटियो आहियां चीन मां। ऐं हाणे मुंहिंजी PhD हले थी पई यूरोप में, इटली में। ऐं मां जेको मुंहिंजी इहा जर्नी रही आहे, जेको मुंहिंजो इहो सॼो रहियो आहे, उन में मां ख़ासि जेको आहे सो चवंदुसि त मुंहिंजी सॼी सपोर्ट ऐं दुआऊं मुंहिंजे मां ऐं मुंहिंजे पीउ जूं आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, यकीनन वालिदेन खां सिवा त कोई वॾो हुजे ई नथो न, त जेको तव्हांखे सपोर्ट करे उन लेवल ताईं, ऐं वालिदेन जी दुआउनि खां वधीक कुझु हूंदो ई कोन आहे। तव्हां सां ॾाढी ज़बरदस्त कचहरी थींदी। खोड़ सारी पाण अॼु प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। मदद अली जतियाल साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां अचणु चाहींदमि, छा एक्टिविटीज़ रहनि पियूं हिननि डेज़ में? हूअं त तव्हांजा कमकार ॾाढा सुठा हुजनि था, तव्हांजी एक्टिविटीज़ ॾाढी सुठियूं हुजनि थियूं, थोरो ॼाणणु चाहींदमि। जी जी ताज़ो तक़रीबन ही 3 महीनो आहे वॉलंटरी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी डेवलप कई आहे मूं, जंहिंमें पाकिस्तान खां ॿाहिरियां माण्हू बि आहिनि ऐं पाकिस्तान जा बि आहिनि। उन में जेके मुस्तक़ीन आहिनि, जीअं इलाजु कराइनि पिया, उन्हनि खे ज़ाहिरी आहे इलाजु भली सरकारी केरु कराए, पर उन लाइ ख़र्च त ज़रूरु खपे थो। उन्हनि खे असां रिसेंट कल्ह बि असां चेक ॾिनो आहे, उनजी माली मदद कई आहे। उन खां अलावा जीअं ॻोठनि में हाणे ॾिसो जदीद दौरु अची चुको आहे, घर सोढ़ा थी विया आहिनि। अॻे वॾा आंगण हूंदा हुया, दरवाज़ा आहे। गुज़िरियल महीने असां 2 हिकिड़ियूं मयत ढोलियूं बि ठाहिरायूं 3, ताकी असां उन्हनि ॻोठनि खे प्रोवाइड कयूंसीं, मस्जिदुनि में रखियूंसीं, ताकी ॻोठाणनि खे आसानी पैदा थिए। उन खां पोइ मदरसनि में जेके सो रजिस्टर ॾियणु, जे ॿारनि खे जेके पढ़नि था उन्हनि खे माना हौसला अफ़ज़ाई ॾियणु, त भई पढ़ण सां ई सभु कुझु आहे। उहे किताब वठी, उहे रजिस्टर वठी, उन्हनि खे असां सपोर्ट कई आहे। ताज़ो मुंहिंजो इहो कमु पियो हले। बाक़ी पब्लिक लाइब्रेरी उहो त ऑलरेडी आहे, गुज़िरियल 4-5 सालनि खां हिकु फैसिलिटेशन सेंटर बि आहे। समाज जी ख़िदमतुनि ते ईमान आहे ऐं उन ईमान तहत हलूं था रोज़ाना। ज़बरदस्त। अच्छा जतियाल साहिबु, अक्सर पाण तव्हांजे कम ते त ॻाल्हाईंदा ई आहियूं, पर मां थोरो ॼाणणु चाहींदमि त इहे सभु शयूं तव्हांखे किथे कंहिं पॉइंट ते इहा शइ महसूसु थिए थी त कुझु करिणो आहे, तॾहिं माण्हू पंहिंजी ज़ात खां हटी करे ॿियनि जे लाइ कंदो आहे? तव्हांखे कॾहिं महसूसु थियो त हाणे मूंखे जेको आहे न पंहिंजी सोसाइटी में कुझु रोल प्ले करिणो आहे? जी जी ही सोसाइटियुनि में जेके मायूसियूं आहिनि, ख़ासि करे मूंखे घणो जेको असरु थियो हुयो जेको किरोना आयो न दी, उन किरोना जेको ॾिठोसीं त केरु कंहिंजो न हुयो। पंहिंजा रिश्तेदार वेझा अज़ीज़ बि कंहिंजी हेल्प न पिया कनि, पाण ते महदूद हुया। उतां मूंखे ॾाढो माना असरु थियो हिकिड़े क़िस्म जो 19-20 में। पोइ उतां ई मुंहिंजो ज़हन चेंज थियो त ख़ुदा न ख़ासा हिकिड़ा सैलाब अची था वञनि। वरी उनखां पोइ सैलाब आयो वॾो, ॾिसो केॾी लॾपलाण थी। असांजे कॉलेज स्कूलनि में बि माण्हू ॿाहिरां खां हिते आया, दिलि खोले हुनजी ख़िदमत कईसीं, राति ॾींहुं बेलोस थी करे। किरोना में बि कईसीं जेको असांजो हाल हुयो। हा, उन खां पोइ जेके सैलाब मुतासिरीन आया, माना ज़हन चेंज ईअं थिए थो किथां क्लिक थिए थी। यार ही कीअं थींदो? समाज सभु कुझु त हुकूमत नथी करे सघे, कुझु पाण बि त माण्हू करे न। दुनिया में कॉन्सेप्ट दीनी आहे, पंहिंजी मदद पाण माण्हू कंदो। बिल्कुलु बिल्कुलु। सो आगा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, वरी उन्हनि खां बि पुछंदासीं, थोरो कंपेयर बि कंदासीं पंहिंजी सोसाइटी खे ॿाहिरि जी सोसाइटी खे। ऐं वधीक बिल्कुलु मां कंटिन्यू कयां थी, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी पंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो।
टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाय टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो अव्हां जन पंहिंजनि शहरनि में तव्हां खटे सघंदा खोड़ सारा इनामात। प्रोग्राम जी तरफ़ जनाब अॻियां वधूं था ऐं आगा अवेस साहब सां गॾु मौजूदु आहिनि। सैप्सन इदारो आहे नौजवाननि जी ॾाढे सुठे अंदाज़ में हेल्प करे रहिया हूंदा आहिनि, उन्हनि खे गाइड करे रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जी मदद करे रहिया हूंदा आहिनि त जीअं उहे पंहिंजी हायर स्टडीज़ जे लाइ ॿाहिरि कीअं वञनि। सो यस, तव्हां खां थोरो मां ॼाणणु चाहींदमि, असां हमेशह ई पढ़ंदा आहियूं न त उतां जी ट्रांसपोर्ट सुठी हूंदी आहे, उतां जा सिहत जा इदारा सुठा हुजनि था, उते घणा इशूज़ न हुजनि था जीअं असां वटि इशूज़ आहिनि। सो तव्हां ॿाहिरि जी सोसाइटीज़ कीअं ॾिठियूं आहिनि? अदी ॿाहिरि जी सोसाइटीज़ ऐं पाकिस्तानी सोसाइटीज़ में इलाही फ़र्क़ु आहे जी। ॿाहिरि मूंखे यादि आहे त मां चाइना में जेतिरो वक़्तु रहियो आहियां, 3-4 साल चाइना में मां रहियुसि मास्टर्स जे दौरान। हुते कॾहिं बि जेको आहे सो कानून जी भञी कहिड़ी मां न ॾिठी, कॾहिं बि कंहिं माण्हूअ सां नाइंसाफ़ी मां न ॾिठी, उहो चाइनीज़ नेशनल हुजे या उहो फॉरेनर हुजे, उहो सभिनि खे हिकिड़ी नज़र सां ॾिसनि था। यूनिवर्सिटीज़ में असां हूंदासीं त असांखे माहौल ईअं प्रोवाइड कंदा, कॾहिं बि अनसिक्योरिटी हुजे या का शइ जी प्रोवाइड न कयो वञे, हर शइ में असांखे सपोर्ट कंदा हुया। ॻाल्हि कयूं था ट्रांसपोर्ट जी त चाइनीज़ इलाही अॻिते आहिनि, काफ़ी हुननि तरक़ी कई आहे। हुननि जा अदी मेट्रो स्टेशन्स मां कॾहिं बि कंहिं रोड के मेट्रो स्टेशन में बिज़ी थींदे न ॾिठो। सही। चाइनीज़ मेट्रो स्टेशन्स टोटल अंडरग्राउंड ठहियल आहिनि, एतिरो हुननि जो सुठो निज़ाम आहे। हुननि जी मेट्रो स्टेशन्स, उन खां पोइ सबवे में कॾहिं बि तव्हांखे का इंटरनेट जी डिसकनेक्टिविटी या तव्हांजो टाइम घणी वठे सबवे, हर शइ हुननि जी बहितरीनु निज़ाम आहे। ज़बरदस्त। बुलेट ट्रेन्स ऐं जी, बुलेट ट्रेन्स त तमामु ज़बरदस्त हुननि जूं बुलेट ट्रेन्स आहिनि। ॾाढो जल्दी सफ़र माण्हू जो हुन में पूरो थो थी वञे ऐं ॾाढी कंफर्टेबल फास्ट ट्रेन्स आहिनि हुननि जूं बुलेट ट्रेन्स। जी। अच्छा, असां जेकॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था ऐं अॼु बि असां जेकॾहिं पंहिंजनि सिंध जे ॻोठनि ते नज़र विझूं था त ॾाढो अफ़सोस थींदो आहे त अॼु ॾींहं ताईं बि असां जेको आहे इन तरह तमामु इन्हनि ॾुखियाईनि खे फेस करे रहिया आहियूं। ॿाहिरि जी दुनिया में एजुकेशन कीअं आहे? ॿाहिरि जी एजुकेशन, असांजे नौजवाननि खे मां इहो पैगाम ॾींदुसि, असांजा ग्रेजुएट जेके अदियूं आहिनि यूनिवर्सिटीज़ मां, उहे ग़लति गाइड थी वञनि था त ॿाहिरि एडमिशन ॾुखी आहे, स्कॉलरशिप ॾुखी आहे। ईअं बिल्कुलु बि न आहे। चाइना हुजे, यूरोप में का बि कंट्री हुजे, उहा तव्हांखे तव्हांजी बैचलर्स खां पोइ आसानी सां मास्टर्स ते स्कॉलरशिप जे थ्रू तव्हांखे घुराए थी। ऐं मुंहिंजो इदारो खोलण जो इहो ई मक़सदु आहे त सिंधी शागिर्दनि खे ऐं इहो ॿुधाए सघां ऐं गाइड करे सघां त ॾिसो, तव्हां ग्रेजुएट आहियो ऐं तव्हां हिन तरीक़ेकार सां ॿाहिरि वञी सघो था। ऐं अॼु ताईं मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिन गुज़िरियल 4 सालनि में असां तक़रीबन सिंधी नौजवान अदियूं चाइना घुराए चुका आहियूं ऐं उन्हनि खे हूंदे चाइना में मां छोकिरा यूरोप बि मोकिलिया आहिनि, जेके अॼु हुते PhDs ऐं मास्टर्स कनि था पिया। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मां इहो बि ॼाणणु चाहींदसि त असां वटि ॾिसो, मां इंट्रो में बि ॻाल्हि कई त असां वटि स्कॉलरशिप्स त अची वेंदियूं आहिनि ऐं हर को पंहिंजे तरफ़ सां ट्राए बि करे रहियो हूंदो आहे, पर अव्हां छा ॼातो आहे इन एक्सपीरियंस मां जेको तव्हां कमु करे रहिया आहियो त असां वटि जेके नौजवान आहिनि, आया उहे ग़लतियूं किथे कनि था? उन्हनि खे कोई सही गाइड करण वारो कोन आहे, सही गाइड करण वारे जी ज़रूरत हुजे थी, हिकिड़े एक्सपीरियंस्ड पर्सन जी ज़रूरत पवे थी? जी बिल्कुलु। गाइड ईअं ग़लति थी वञनि था जो हू जेकी सर्चिंग करण में लॻनि था त ॾिसो, इंटरनेट हिकिड़ी वॾी दुनिया आहे। बिल्कुलु। ऐं उन्हनि ते अक्सर तव्हां जॾहिं सर्च कंदा आहियो त हिकिड़ी वेबसाइट जे क़िस्मनि जूं 10 वेबसाइट्स खुली ईंदियूं आहिनि। ईअं आहे, बिल्कुलु AI जे थ्रू। जी बिल्कुलु। ऐं उन में ज़ाहिरा हुननि जो ॾोह बि न आहे, घणी इंफॉर्मेशन हूंदी आहे। पोइ जेको नयो छोकिरो हूंदो आहे त उनखे ख़बर न पवंदी आहे त आख़िर मां गाइड कीअं वठां, छो जो ही 10 सेम क़िस्म जूं शयूं मुंहिंजे साम्हूं अची वियूं आहिनि ऐं किथां आऊं शुरूआति कयां, कीअं शुरूआति कयां, छो जो फेक वेबसाइट्स बि हूंदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं आहे। त इन सिलसिले जे करे ई जेको इदारो असां मूं क़ाइमु कयो आहे, उहो इन करे ई क़ाइमु कयो आहे ताकी हुननि खे आऊं सही गाइड करे सघां, ॿुधाए सघां। ऐं चाइना में हूंदे मां ऑनलाइन बि छोकिरनि सां कनेक्टेड हूंदो हुउसि, जेका असांजा सिंधी ॻोठनि जा छोकिरा आहिनि, जिन वीचारनि खे कुझु ख़बर न आहे या ग्रेजुएट थी हिकिड़ी वेठा आहिनि, उन्हनि खे
सही सही यकीनन शागिर्द डिसार्ट थी वेंदा आहिनि, कोई मौक़िया उन्हनि खे साम्हूं नज़र न ईंदा आहिनि, घणा सारा इशूज़ हुजनि था। मां थोरो न डीपली बि चाहींदसि त तव्हां थोरो डिस्क्राइब कजो त जॾहिं हिकु स्टूडेंट यूनिवर्सिटी में पहुचे थो त उनखे आया पंहिंजी CGPA ते कीअं वर्क करिणो आहे, कीअं तमामु शयुनि ते उनखे जेको आहे न फोकस्ड रहणो आहे जेकॾहिं हायर स्टडीज़ जे लाइ उनखे ॿाहिरि वञिणो आहे त? जी बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो आहे CGPA जे सिलसिले में। अगरि मां 5-6 साल पहिरियां ॻाल्हि कयां ॿाहिरि स्कॉलरशिप्स जी, त हितां जे माण्हुनि जो एतिरो रुझान न हूंदो हुओ ऐं CGPA बि मैटर इन करे न कंदी जो ॿाहिरि घणा अप्लाई न कंदा, पोइ लो CGPA जे स्टूडेंट खे बि एडमिशन्स ऐं स्कॉलरशिप्स मिली वेंदियूं। पर हाणे कम जे दौरान आउं तव्हांखे रियलिटी ॿुधायां त हिन वक़्तु CGPA जो ॾाढो कॉम्पिटिशन हले थो ऐं उन सिलसिले में मुंहिंजो सिंधी शागिर्दनि खे इहो ई कंदुसि त तव्हां वधि खां वधि पंहिंजी CGPA इम्प्रूव कयो यूनिवर्सिटीज़ में, तव्हां स्कॉलरशिप्स लाइ ॿाहिरि निकिरो ऐं जॾहिं तव्हां दुनिया में सफ़र कयो था न त तव्हां घणो कुझु सिखो था। हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं तव्हांजी ज़हनियत तव्हांजी सोच सॼी चेंज थी वञे, तब्दील थी वञे। बिल्कुलु सही पिया चओ। अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां हिन ई इलाइक़नि जो रहवासी आहियां, हितां जूं मूंखे शयूं ॾिठल हुयूं, पर जॾहिं मां चीन में वक़्तु गुज़ारियो त मूं दुनिया खे ॾिठो त दुनिया कमु कीअं थी करे, दुनिया जा माण्हू कीअं कमु था कनि, पोइ उन्हनि मां मूंखे काफ़ी शयूं सिखण लाइ मिलियूं। टाइम मैनेजमेंट, वर्क जी उन्हनि जो छा तरीक़ेकार आहे। चाइना में काफ़ी इदारनि में मां कमु बि करे चुको आहियां। सिर्फ़ु इन सिलसिले में त मां उन्हनि जी इंडस्ट्री में वञी ॾिसां त उन्हनि जी इंडस्ट्री में कीअं कमकार थिए थो, कीअं हू शयुनि खे मैनेज कनि था। ओके, ज़बरदस्त। हाउ वाज द एक्सपीरियंस? कीअं तव्हांजो उहो सॼो एक्सपीरियंस रहियो ड्यूरिंग द स्टडिंग? इट वाज अ वंडरफुल एक्सपीरियंस। ज़बरदस्त। ऐं मूं चाइनीज़ स्कूल्स में बि एज़ एन इंग्लिश टीचर, फॉरेन टीचर पढ़ायो आहे। वाओ। ऐं चाइनीज़ IT कंपनीज़ में बि मां जॉब कई आहे। ओके। काफ़ी सिटीज़ में मां ट्रेवल करे वेंदो हुयसि, मूंखे IT जा प्रोजेक्ट्स ऑफर थींदा हुया कंपनीज़ में, उते वञी करे उन्हनि जे कंपनीज़ में कमु बि कयो आहे काफ़ी। सिर्फ़ु वजह इहा आहे त मां सिखी सघां घणे खां घणो। सही सही। अच्छा पोइ असां न वीडियोज़ में ॾिसी रहिया हूंदा आहियूं जेके स्कूल्स जंहिं तरह जा स्कूल्स हुजनि था, तव्हां कीअं ॾिठो आहे चाइना में स्कूल्स खे, कीअं मैनेजमेंट हूंदी आहे, कीअं प्रॉपर वर्क थिए थो? चाइना जो अदी स्कूल जो निज़ाम तमामु डिफरेंट आहे जी। उते आया प्राइवेट स्कूल हुजे या गवर्नमेंट स्कूल हुजे, हुननि जो सिस्टम इक्वल आहे जी। हुननि जे गवर्नमेंट स्कूल्स में बि ॿारनि खे हर क़िस्म जी एक्टिविटी, हर क़िस्म जो शयूं प्रोवाइड कयूं वेंदियूं आहिनि। असांजे हिते निज़ाम मूंखे एजुकेशन जो सम्झ में न ईंदो आहे त ॿारनि खे सिर्फ़ु बुक्स प्रोवाइड करे छॾंदा आहिनि, मोटियूं मोटियूं बुक्स तयारु करे वठंदा आहिनि, हिकिड़े क़िस्म जो ॿार उन करे ॿार असांजा रटो लॻाईंदा आहिनि त असांखे एग्ज़ाम पास करिणो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। लेकिन अगरि कंपेयर टू चाइना त चाइना इलाही डिफरेंट आहे। चाइना बुक्स खां वधीक जेको कमु कंदो आहे एक्टिविटीज़ ते कंदो आहे, ॿारनि खे एक्टिव करण लाइ। जीअं नंढे हूंदे खां हुनखे ॿारनि खे हर शइ हू सेखारींदा ईंदा आहिनि, काफ़ी क़िस्मनि जूं एक्टिविटीज़। पोइ जॾहिं हुनजो ॿार 80s में 70s में अचे थो न त पोइ हू तमामु मैच्योर थिए थो उन एज में ई हुननि जो ॿार। सही सही, ज़बरदस्त, शयुनि खां वाक़ुफ़ु रहे थो। ज़बरदस्त ज़बरदस्त। वधीक ॻाल्हि ॿोली सिलसिले खे पाण जारी रखूं था ऐं जतियाल साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। अव्हांजी जतियाल लाइब्रेरी बाबति मां ॼाणणु चाहींदमि, कीअं ॾिसो था केतिरा अचनि था यूथ मेंबर्स, कीअं उन्हनि जो इंट्रस्ट आहे? जी जी, लाइब्रेरी जो जेको पहिरियां त पस मंज़र ॿुधायांव वरी रिपीट त कीअं मूं वजूद में आंदी। हा बिल्कुलु बिल्कुलु। दाऊद पोटा लाइब्रेरी मूं जॾहिं मास्टर करे उते तयारी करणु वियुसि त मूंखे वेहण लाइ जॻह न मिली, जॻह न हूंदी। हा सही पिया चओ। मां अख़बारूं पढ़ी, उन अख़बारूं न्यूज़ बि पढ़ी वरी वापसि थियोसि। ॾिसो ख़ुदा जे तरफ़ां मूं इहो सोचियो त मूंखे पंहिंजी बि हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु करणी आहे। मूं वरी कमीशन पास करे आयुसि, वरी सहूलियतूं मिलियूं, पोइ उहो मुंहिंजो ख़ाको ज़हन में हुयो ऑलरेडी। ऐं पोइ लाइब्रेरी मूं पब्लिक लाइब्रेरी क़ाइमु करे वरिती हैदराबाद जहिड़े शहर में। ज़ाती हिकिड़ो मूं प्लाट वरितो, उन में कंस्ट्रक्शन कराई। ऐं तव्हांखे इहो बि अदी मां ॿुधायां त मूं 10 लख रुपया बैंक मां लोन वठी इहो कमु करायो तमामु। अच्छा। पब्लिक लाइब्रेरी ऐं प्लस में जेको फैसिलिटेशन सेंटर आहे, बैंक मां पर्सनल लोन वठी करे इहो मूं कंस्ट्रक्ट करायो आहे ताकी ॿियनि लाइ आसानियूं पैदा कनि। ऐं मुंहिंजो इहो नज़रियो आहे
लाइब्रेरी जो त मां ॿुधायांव थो तव्हांखे त पंहिंजी हयाती में अगरि जेको कुझु माण्हू करे वेंदो उहो ई क़बूलु थींदो। वञण खां पोइ ही जेके माण्हुनि जूं दौलतूं पयूं आहिनि मां नथो सम्झां की उहे सही जॻह ते यूटिलाइज़ थियनि। ऐं पोइ इहो कॉन्सेप्ट रखी करे ऐं ॿारनि जी बि सुठी तालीम कयूं था, ईअं न त न। पुठा हिते अचण जो मक़सदु जेको आहे ॿारनि जी बेटर फ्यूचर लाइ आहे। जॾहिं असां ॿिए जो भलो सोचींदासीं त असांजे ॿारनि जो बि भलो थींदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे सिस्टम ईअं पियो ख़ुदा जो हले। पोइ लाइब्रेरी जो क़याम हिकिड़ो रूम जी शिकिल में कईसीं जंहिंमें हींअर बि कोविड वारे टाइम में हींअर बि घटि में घटि 4-5 हज़ार किताब आहिनि मुंहिंजी लाइब्रेरी में। ऐं ॿी ॻाल्हि मां सां शेयर कंदो हलां त लाइब्रेरी में मूं ही ताला हणी बंदि करे न रखिया आहिनि। मुंहिंजा जेके बुक्स पिया आहिनि CSS जा PCS जा या एंट्री टेस्ट जा या ॿी प्रिपरेशन जा इंटरव्यूज़ टेस्टुनि लाइ ॿार मूं वटि प्रिपेयर थियण ईंदा आहिनि, मां उन्हनि खे प्रेज़ेंट बि कंदो रहंदो आहियां फ्री में, त खोले रखिया आहिनि शेल्फ में। खणो पढ़ो ईअं न त ताला फलाणी चाबी ॾियो, फलाणे लाकर जी चाबी ॾियो। मूं ॾिठो आहे खोड़ लाइब्रेरी में जिथे ताला लॻल आहिनि उते किताबनि खे उॾहियूं खाई वियो, छो त उहे ॿारनि जी रीच खां परे आहिनि। हाणे ॿारु पढ़े थो वेठो टेबल ते, हुनजी कंहिं किताब ते नज़र पइजी वई त हू फौरन उथंदो किताब खणंदो ऐं उन कुझु न कुझु उन मां त पढ़ंदो, अधु कलाकु पढ़े, कलाकु पढ़े, वरी रखियईं, वरी ॿिए ॾींहं ते आयो, वरी किताबनि खे ॾिसंदो, खुलियल किताब हूंदा, वरी उतां ॿियो को किताबु खणंदो, वरी उहो रीड कंदो। ॾिसो कीअं माना हुनजी कलेक्शन थींदी वेंदी, डेवलपमेंट थींदी वेंदी। ॿारु हर क़िस्म जो ॿारु अदबी किताब बि पढ़ंदो, CSS जो बि पढ़ंदो, PCS जो बि पढ़ंदो, इंटरव्यू जी तयारी जी पढ़ंदो। ईअं माना मूं ओपन करे फैसिलिटेट कयो आहे। ऐं ईअं बि न आहे त मां न आहियां त लाइब्रेरी बंदि आहे। 24 कलाक लाइब्रेरी जो मुंहिंजो टाइम आहे। स्टूडेंट्स जेके फीमेल आहिनि या मेल राति जो 11 बजे ताईं बि प्रेज़ेंट आहिनि। कई सेमिनार बि कराया आहिनि असां हुते, त ॿारनि जी सेमिनार में कुझु हौसला अफ़ज़ाई थिए, छो त यूनिवर्सिटी में असां सेमिनार्स में तमामु घणो पिरायो। जॾहिं यूनिवर्सिटियुनि में सेमिनार थींदा त शौक़ु सां वञी अटेंड कंदासीं त जेके सीनियर्स आहिनि उहे छा था ॻाल्हाइनि, भला जेको मौज़ू आहे उन ते कहिड़ी उनजी प्रेज़ेंटेशन आहे या असांखे कीअं ॻाल्हाइणु घुरिजे। ॻाल्हाइण बि सिखियोसीं उन्हनि मां उथणु वेहणु सलीक़ो, टॉपिक ते ॻाल्हाइण जा जेके मेथड्स हुया उहे वॉच कयासीं, उन्हनि ते अमल कयोसीं। ज़बरदस्त। अच्छा जतिया साहब, तव्हांजो यूनिवर्सिटी जो टाइम थोरो मां पुछणु चाहींदमि त अव्हांजे टाइम में लाइब्रेरीज़ कीअं हूंदियूं हुयूं, छो त तॾहिं त मां सम्झां थी त एतिरी आसानी कोन हूंदी PDF में अर्शे मिली वञे। हाणे त घणा ई रस्ता आहिनि असां वटि। जी हा जी, मोबाइल त हुई कान हुन टाइम। जॾहिं मूं BS कई ऐं पोइ मास्टर कई त मोबाइल जो को कॉन्सेप्ट ई न हुयो। इहे 3-4 खां पोइ बि नंढड़ियूं नोकिया मोबाइल्स असां वरितियूं। त यूनिवर्सिटी लेवल ते त सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, पोज़ीशन होल्डर आहियां मां सिंध यूनिवर्सिटी जो। त उते त लाइब्रेरियूं जाम हुयूं। ख़ुदि मुंहिंजे डिपार्टमेंट में 2 लाइब्रेरियूं हुयूं, हिकिड़ी सेमिनार लाइब्रेरी, हिकिड़ी ॿी जनरल लाइब्रेरी, हिकिड़े डिपार्टमेंट में। ईअं सेंट्रल लाइब्रेरी फुल लॻी पई हूंदी स्टूडेंट्स सां, छो त मोबाइल न हूंदी न, रुॻो किताबनि जा कीड़ा हुयासीं असां, रुॻो पढ़ंदा हुआसीं, कंहिं महिल कहिड़ो मौज़ू, कॾहिं कहिड़ो मौज़ू। वरी जॾहिं मूं MPhil कई पॉलिटिकल साइंस में, वरी उहे किताब अलॻि इंटरनेशनल मूं हुन में टच कयो। त किताब घणा हुया, पर जे पोइते ॾिसूं पिया शहरनि में ॻोठनि में त लाइब्रेरियुनि जा किताब असांखे न पिया मिलनि। हाणे यूनिवर्सिटी वारा ॾियनि पिया वधि में वधि 7 ॾींहंनि लाइ किताब, भई 7 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे रिटर्न करिणो आहे, बैक करिणो आहे। पोइ वरी जॾहिं पोइते पिया अचनि किताब न हुया, पोइ पंहिंजा बि ख़रीद कयूं पिया। पर गुरबत वारो हाल हुयो उन टाइम। हींअर सभु सहूलियतूं हूंदे बि पेरेंट्स वालदेन जेको आहे स्टूडेंट्स पंहिंजे ॿारनि लाइ हर सहूलियतूं मुहैया कयूं, कंप्यूटर खां वेंदे, लैपटॉप खां, मोबाइल खां वेंदे, किताबनि ताईं, कपिड़ो लटो। असां त ईअं सिंपल कपिड़ा पाए वेंदा हुआसीं, ॿारहाड़ी जा ॿार, तॾहिं बि घणो कुझु अचीव कयोसीं। हाणे फीडिंग पई थिए न, फीडिंग जो जेको आउटपुट उहो न पियो मिले, माना जेको मिलणु घुरिजे। हर शइ तव्हांखे को बेल लॻायो त मिली वञे, पोइ बि तव्हां आउटपुट न ॾियो
ऐं अदी मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त मां शाम जो पार्ट टाइम जॉब कंदुसि अच्छा स्टूडेंट लाइफ में जी जी पार्ट टाइम मां जॉब कंदुसि 8 कलाक मुंहिंजी जॉब हूंदी हुई अच्छा ऐं सुबुह जो मूं यूनिवर्सिटी में पढ़ियुसि मां पोज़ीशन कई त शाम जो मुंहिंजी जॉब हूंदी हुई पेरेंट्स खां मूं रुपयो बि न वरितो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त मूं पंहिंजो पाण ख़र्च माना कमाए ख़र्च कयो तव्हांजे औलाद जे लाइ त तव्हां ई वॾी इंस्पिरेशन हूंदव न छो त तव्हां एतिरी महिनत कई आहे महिनत करे हिन जेको माण्हू चवंदा आहिनि न जेको माण्हू महिनत कंदो आहे त उनखे ई क़दुरु थींदो आहे अच्छा आगा अवैस पठान साहब तव्हां इहे सम्झो था त जेको इंसानु महिनत करे थो उनखे ई नंढी नंढी तकलीफ़ुनि जो सभिनि शयुनि जो अहसासु हुजे थो बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे जेको महिनत करे थो उहो काफ़ी शयुनि खां गुज़रे थो अगरि मां पंहिंजो मिसाल ॾियां त असांजो मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त मिडिल क्लास फैमिली खां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं दौरान मुंहिंजी बैचलर्स जे मूं काफ़ी जॻहियुनि ते जॉब्स कयूं बैंक जूं जॉब्स कयूं ऐं हिकिड़ियूं इदारा हुया कुझु रिलेटेड टू कोर्सिस जेके नेफटेक थी विया BBSHRRDB सिंध गवर्नमेंट जो इदारो आहे उन में बि जॉब्स कयूं पार्ट टाइम सिर्फ़ु पंहिंजी एजुकेशन खे सपोर्ट करण लाइ पाण खे सपोर्ट करण लाइ छो जो कंहिं ते बर्डन न हुजे फैमिली ते बर्डन न हुजे त इहे जेके असां सिंधी में चवंदा आहिनि धिका खाधा जेके शयूं असां ॾिठियूं उन मां ई असांखे इंस्पिरेशन मिली ऐं असां सिखियो सही सही ऐं अॼुकल्ह जे ॿार खे हर शइ जीअं असां चयोसीं न तिरीअ ते बेश्त मिली वेंदो आहे त पोइ उन्हनि खे घटि घटि शयुनि जी सम्झ अचे थी ईअं आहे बिल्कुलु जी ओके जी जनाब असां अव्हांजी स्टडी जी ॻाल्हि कंदासीं अव्हांजे चाइना वञण ऐं उते सिहत जा इदारा मां थोरो इहो बि ॼाणणु चाहींदसि छो तव्हां ट्रांसपोर्ट ते बि ॻाल्हायो तव्हां एजुकेशन ते बि ॻाल्हायो मां चाहींदसि त सिहत जे इदारनि ते बि तव्हां ज़रूरु नज़र विझो चाइना में सिहत जो निज़ाम ॾाढो एडवांस आहे हॉस्पिटल्स में ईअं न आहे जो तव्हां उते वञो था त तव्हांखे जीअं हिते हॉस्पिटल्स में तव्हां निज़ाम ॾिठो हूंदो त तव्हांखे पर्ची लाइ हेॾे होॾे घुमणो थो पए वरी जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट हॉस्पिटल्स में तव्हां पर्ची ठारायो था रिसेप्शन तां त तव्हांखे वरी डॉक्टर लाइ बि ॾाढो इंतज़ारु करिणो पए थो पर चाइना में ईअं न आहे चाइना में फैसिलिटी उन्हनि इहा ॾिनी आहे त 1-2 डॉक्टर न आहिनि वेठल पेशेंट्स हज़ारनि में त डॉक्टर बि हज़ारनि में वेठल आहिनि उते आहे सॼो असल में मशीनरी सिस्टम चाइना में ईअं सिस्टम न आहे त रिसेप्शन आहे तव्हां हुतां पर्ची ठाराई वरी अंदरि वियो ईअं न आहे तव्हांखे हू गवर्नमेंट मेडिकल कार्ड प्रोवाइड करे थी ऐं उन मेडिकल कार्ड जे थ्रू मशीन्स लॻल आहिनि तव्हां पंहिंजी मदद पाण वञो उते पर्ची कढायो डॉक्टर जे चेकअप जी डॉक्टर तव्हांखे उन वक़्तु ई मिलंदो ऐं उन खां पोइ अॻिते तव्हांखे जेकी डॉक्टर मेडिसिन प्रोवाइड करे थो उन लाइ बि ईअं न आहे त तव्हां हिते वांगुरु लाइनुनि में बीठा हुजो अदा मूंखे मेडिसिन ॾियो ही हुते तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट गवर्नमेंट जे तरफ़ां मेडिसिन प्रोवाइड कई वञे थी ऐं जल्दी ओके जी जनाब सुठियूं सहूलियतूं हुजनि थियूं त हुतां जो जेको सिस्टम आहे उहो बि सुठे अंदाज़ में हलंदो आहे तरक़ी याफ़्ता मुल्क तॾहिं ई इन जे लाइ त काउंट कया वेंदा आहिनि त उते जेको आहे सो हर शइ असांखे प्रॉपर अंदाज़ में नज़र अची रही हूंदी आहे छो त जेके जितां जी रूट्स चवंदा आहिनि न सही आहिनि त पोइ तव्हांखे फ्रूट त हूअं ई सुठो ई मिलंदो आहे त रूट्स ते कमु करणु ॾाढो ज़रूरी आहे वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नहिड़ो ब्रेक आहे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन ॾिसंदा रहिजो जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं आगा अवैस पठान साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि मज़द अली जतियाल साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि सो यस असां जॾहिं पंहिंजे इदारनि जी ॻाल्हि कयूं था पंहिंजी यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं था असां पंहिंजनि इदारनि में किथे किथे गेप्स ॾिठा आहिनि कहिड़ा गेप्स ॾिठा आहिनि हिते सभ खां वॾो जेको मुंहिंजी पंहिंजी बैचलर्स जे दौरान मूंखे महसूसु थियो त हिते टीचर्स त आहिनि पर मोटिवेटर्स न आहिनि टीचर खे पढ़ाइण सां गॾोगॾु मोटिवेशन बि ॾियणु अचणु खपे शागिर्दनि खे हिते जेको मूं निज़ाम ॾिठो त असां जॾहिं क्लासनि में हूंदा हुआसीं त टीचर अची क्लास पंहिंजे टाइम जो टाइम पूरो करे टॉपिक ते ॻाल्हाए हलिया वेंदा ऐं चाइना में ऐं हिते जे हिसाब सां फ़र्क़ु इहो जो चाइना में कमु करायो थो वञे प्रैक्टिकली हुते प्रॉपर तव्हांखे लैब्स आहिनि प्रॉपर तव्हांखे मटीरियल लैब्स में प्रोवाइड कयो थो वञे
जेको हिते न आहे, सॉरी टू से यस सिर्फ़ु क्लासिस में पढ़ायो थो वञे, उन खां पोइ ॿार ईअं ई हा जेका जाइज़ ॻाल्हि हुजे उहा करणु जी खपे बिल्कुलु। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त हिन निज़ाम खे इम्प्रूव कयो वञे हा बिल्कुलु ऐं दुनिया सॼी AI जी तरफ़ ट्रांसफर थिए थी पई बिल्कुलु ऐं हिते बि उन क़िस्म जी एजुकेशन ॿारनि खे ॾियणु खपे ॾियणु खपे, जेको हक़ीक़त में हक़ बि त आहे न। जेकॾहिं तव्हांखे चवंदा आहिनि न कंहिं बि क़ौम खे अॻियां वधाइणो आहे त हुनजी तालीम जेको आहे उन ते तव्हां कमु करणु शुरू कयो। जेकॾहिं पोइते धिकणो आहे त पोइ तालीम जेको आहे उन्हनि खां तव्हां खसियो त पोइ उहा क़ौम ऑटोमेटिकली जेको आहे सो पोयां थी वेंदी, अॻियां कोन वधी सघंदी। अच्छा, उन खां अलावा मां थोरो ॼाणणु चाहींदमि उहे स्टूडेंट्स जेके वञणु चाहिनि था एब्रॉड, फॉर एग्ज़ाम्पल चाइना और जापान, त उते लैंग्वेज बैरियर आहे ऐं 6 months वॉट आई थिंक द 6 months आर इनफ, त तव्हां जेको आहे न वॾो कुझु न पर तव्हां घटि में घटि सम्झी वेंदा आहियो त अॻिलो पर्सन छा चयो पियो। जी जी बिल्कुलु। चाइना में एक्चुअली ईअं थींदो आहे जॾहिं तव्हां वेंदा आहियो मास्टर्स लाइ त हुते 1 year तव्हांखे चाइनीज़ लैंग्वेज पढ़ाईंदा आहिनि। फर्स्ट सेमेस्टर में तव्हांखे चाइनीज़ पढ़ाईंदा हुनखे चयो वेंदो आहे HSK1, HSK हुनजो एग्ज़ाम जो नालो आहे चाइनीज़ जो। ऐं सेकेंड सेमेस्टर उन ई ईयर में तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि HSK2। उनजो सिर्फ़ु बुनियादी मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां लिविंग जी हद ताईं चाइनीज़ सिखी सघो, बाइंग परचेज़िंग या तव्हां कंहिंसां मिलो था उन सिलसिले में या टीचर सां तव्हां कुझु लफ़्ज़ ॻाल्हायो था, छो जो चाइना में ऑनेस्टली लैंग्वेज बैरियर ॾाढो आहे। छो जो हू उन जी वजह उहा त हू मुंहिंजो सम्झण इहो आहे त हू पंहिंजी लैंग्वेज खे प्रमोट था कनि। हा हा बिल्कुलु ईअं आहे। ऐं चाइनीज़ मां तव्हांखे ॿुधायां त हू पंहिंजे शागिर्द ऐं पंहिंजी नई जनरेशन जे सिलसिले में तमामु महिनत था कनि ॿारनि ते। प्रोफेसर्स मतिलबु हुननि जो एॾो सख़्तु निज़ाम आहे। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हुननि जी जॾहिं यूनिवर्सिटी जो सेमेस्टर स्टार्ट थींदो आहे तॾहिं बि कंहिं ॿार खे अलाउ न आहे त हू कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो ऑफ वठी केॾांहुं वञे। 6 month जो अगरि पूरो सेमेस्टर आहे या 4 month जो सेमेस्टर आहे, उन जे दौरान 4 जा 4 month हुननि खे यूनिवर्सिटी में रहिणो आहे। अच्छा, ॿी तव्हांखे एडिशनल ॻाल्हि ॿुधायां त चाइना में ॿार जेको यूनिवर्सिटी में पढ़े थो उहो भले सेम सिटी जो ॿारु आहे लेकिन उहो रहंदो हॉस्टल में आहे। उन यूनिवर्सिटी जी उन ई हॉस्टल में रहंदो आहे। उन शहर जो ॿार बि या उन खां ॿाहिरि जो ॿार बि जेको अचे थो उनखे ॿाहिरि रहणु अलाउ न आहे। उहो उन यूनिवर्सिटी जे मॉल में रहंदो आहे, उते ई लाइब्रेरीज़, उते ई हुननि खे सिस्टम अहिड़ो प्रोवाइड कयो आहे जो हू इन शइ खां ॿाहिरि निकिरनि ई कोन था। लाइब्रेरीज़, यूनिवर्सिटी में पढ़णु, देरि ताईं क्लासूं वठणु ऐं हुननि जो एग्ज़ाम जो निज़ाम बि एॾो टफ आहे जो हुननि खे ख़बर आहे अगरि एग्ज़ाम पास असां न कयो त पोइ इहा डिग्री असांजी रहिजी वेंदी। त उन सिलसिले में हू ॾाढी महिनत कंदा आहिनि। इहो कॉन्सेप्ट कीअं लॻो तव्हांखे? छो त असां वटि त कश्मीर खां बि स्टूडेंट्स अची रहिया हूंदा आहिनि, कंदकोट खां बि अची रहिया हूंदा आहिनि, पंहिंजा ई जामशोरो जा बि स्टूडेंट्स यूनिवर्सिटी में हुजनि था। जी मां हिते जे स्टूडेंट्स में जुस्तजू त आहे, हू महिनत करणु चाहिनि था। जेकॾहिं हुननि खे बि इन क़िस्म जो को निज़ाम ॾिनो वञे न जंहिंमें AI सां रिलेटेड शयूं उन्हनि खे सेखारियूं वञनि, उन्हनि खे प्रैक्टिकली पढ़ाइण खां पोइ लैब में उहे सभु शयूं प्रोवाइड कयूं वञनि त मां सम्झां थो त असांजे माण्हुनि में बि ॾाढो पोटेंशियल आहे। सही सही। अच्छा, मां स्पेसिफिकली अव्हां जी यूनिवर्सिटी ते बि ॻाल्हाइणु चाहींदमि। यूनिवर्सिटी कीअं हुई, यूनिवर्सिटी जो माहौल कीअं हो, यूनिवर्सिटी खे कीअं ॾिठो? तव्हांजा कुझु क्लिप्स बि जेका गॾो गॾु हली रहिया आहिनि स्क्रीन ते। सो यस प्लीज़। जी, मां अगरि पंहिंजी ॻाल्हि कयां त मां जंहिं सूबे में पढ़ंदो हुउसि उनजो नालो हुयो शंदोंग ऐं जेकी मुंहिंजी यूनिवर्सिटी उहा वन ऑफ द टॉप यूनिवर्सिटी हुई उन सूबे जी ऐं चाइना जी। मां नालो बि खणणु चाहींदुसि ओशियन यूनिवर्सिटी ऑफ चाइना। ओशियन यूनिवर्सिटी ऑफ चाइना। जी, उनजो ओशियनग्राफी जे रिलेटेड उनजी तमामु हाईली रिसर्च आहे, न सिर्फ़ु चाइना में पर सॼी दुनिया में। ऐं उतां मूं पंहिंजी मास्टर्स कंप्लीट कई ऐं उन ई यूनिवर्सिटीज़ में असां सोशली ऐं कल्चरली बि ॾाढा एक्टिव हुयासीं। छो जो चाइना में हर साल कल्चरल फेस्टिवल थींदो, हर मुल्क खे मौक़ो ॾिनो वेंदो त तव्हां पंहिंजो कल्चर फेस्टिवल ॾेखारियो, असांखे कल्चर ॾेखारियो पंहिंजो। त उन सिलसिले में मां ॾाढो एक्टिव रहंदो हुउसि टीचर्स सां, जेके हुते असांजा इंचार्ज हूंदा हुया टीचर। हर बैच खे ईयर वाइज़ हिकिड़ो इंचार्ज टीचर मिलियल हूंदो हो। त उहे पोइ असांखे चवंदा त वाह तव्हां पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो। त मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त मां वधि खां वधि असांजो जेको पाकिस्तान जो ऐं ख़ासि करे सिंध जो कल्चर आहे उनखे ॾाढो प्रोमोट कयां। ऐं पोइ इन सिलसिले में असां ॾाढा हुते बि एक्टिव रहियासीं। ऐं शंघाई कोऑपरेशन जेको अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त आहे बीजिंग में,
उन जा जेके कॉन्फ्रेंसिस थींदा मां उन में बि वेंदो हुउसि, मां उन में बि पाकिस्तान खे ऐं सिंध खे ॾाढो रिप्रेज़ेंट कयो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां मीन्स इलाही एक्टिव रहिया आहियो माशाल्लाह सां माशाल्लाह सां। अच्छा आगा साहब, ॿई शयूं तव्हांखे डिफरेंट कोन लॻंदियूं, ॾुखियूं कोन लॻंदियूं हुयूं त पंहिंजी स्टडी खे बि टाइम ॾियणो ऐं हिन तमामु शयुनि खे बि टाइम ॾियणो आहे, छो त हीउ थोरो चैलेंजिंग हुजे थो? जी जी बिल्कुलु चैलेंजिंग आहे। ऐं उन में इहो थींदो जो क्लासिस असांजा हूंदा हुया ऐं जेको लेक्चर मां अगरि हिन एक्टिविटीज़ जे करे न वठी सघंदुसि त हू यूनिवर्सिटी जी तरफ़ां मूंखे लेनियंसी हूंदी, बिकॉज़ मूंखे रीच कयो वेंदो हुयो हेड ऑफिस खां। त मूंखे इहो यूनिवर्सिटी वारनि ॾाढो इन मामले में सपोर्ट कयो त अगरि पाकिस्तान जे रिलेटेड कोई बि कल्चर फेस्टिवल हुजे या किथे ॻाल्हाइणो आहे, रिप्रेज़ेंट करिणो आहे, त हू मूंखे घुराईंदा हुया। मां इन सिलसिले में पाकिस्तानी कम्यूनिटी में ॾाढो एक्टिव हुयसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं इन जे सिलसिले में इन ई निज़ाम खे ॾिसी ॾिसी ऐं पोइ मुंहिंजी इंस्पिरेशन वधी त मूंखे बि हिते इहो सोशली एक्टिव थियणु खपे ऐं माण्हुनि खे घुराइणु खपे हिते। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, वधीक तव्हांजे इदारे सैप्स ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर जतियाल साहब तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदसि मां, तालीमी बहिरान असां वटि छो आहे, छाजे करे आहे, कीअं ॾिसो पिया? जी ज़बरदस्त सुवालु आहे तव्हांजो। असल में जीअं अधे ॻाल्हि कई इन्वायरमेंट जी, माहौल जी। हा, हाणे स्कूल हुजे, उतां जो यूनिवर्सिटी हुजे, हिकिड़ो 6 महीना सेमेस्टर आहे, माहौल आहे तालीम जो, उनखां कट ऑफ न आहे थियणो, लोकल ॿारनि खे बि हुते रहणो आहे। हा, माहौल क्रिएट कयो वियो आहे। माहौल क्रिएट कयो वियो आहे। जेसीं ताईं असां हिते बि साॻियो ई माहौल क्रिएट न कंदासीं तालीम जो, तेसिताईं असां में बि सुधारो, असांजे इदारनि में या असांजी कम्यूनिटी में सुधारो नथो अची सघे। एजुकेशन मुमकिन आहे, पर माना करिणो पवंदो, ॿियो को ऑप्शन कोन्हे। अहिड़ो माहौल ठाहियूं जो नंढड़ो ॿार हुजे, बाबा मूंखे स्कूल वञिणो आहे, इहो शुरूआति थींदी घर खां। वरी पोइ अॻिते जेके असांजा इदारा आहिनि, स्कूल आहिनि, कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटी, वरी उते बि अहिड़ो माहौल हुजे त पोइ ॾिसो कहिड़ो थो रंग दुनिया में। असां सिंध जेको आहे सो क़दीम हिस्ट्री ॾे वञूं त 40 यूनिवर्सिटियूं रुॻो ठटे में हुयूं, यूनिवर्सिटी लेवल जा इदारा हुया। इहो कमु हुयो न ॾे जो मिस्र जा माण्हू हिते पढ़णींदा हुया, दुनिया जा माण्हू हिते पढ़णींदा हुया। उनखां पोइ बि तव्हां ॾिसो त सिंध में तालीम जो सुठो रुझान रहियो आहे। सिंध जा माण्हू पूरी दुनिया में अथव, पूरी दुनिया में पंहिंजो नालो रोशन कयो अथनि हर लिहाज़ खां। हाणे जेका गैप जेको आयो आहे उहो थोरो तालीमी माहौल में थोरी गुंजाइश आहे। माहौल अगरि डेवलप थी वञे न, असांजो ज़हन टॉप आहे। जी जी बिल्कुलु, टॉपर ज़हन आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त मतिलबु नौजवान खे जेकॾहिं उन्हनि खे चांस मिले, ज़हन सुठो आहे, ज़हन साज़ी जेकॾहिं कई वञे त पोइ तव्हां वटि बि उहो सभु कुझु हूंदो जेको दुनिया वटि आहे, पर उन ते कमु करिणो पवंदो। जीअं मूं ॻाल्हि कई त असां वटि जेको न रूट्स मज़बूत न आहिनि त पोइ असां उन फल जी छा ॻाल्हि कयूं। अच्छा, मां थोरो जेके असांजा मुलाज़िमनि जा मसइला ॾिसंदा अचूं पिया, उन्हनि ते मां प्रोग्राम बि कंदी आई आहियां, ख़ासि तौर ते उन्हनि ते ॻाल्हाईंदी बि आई आहियां। वरी उन्हनि ॾींहंनि में तव्हां प्रोग्राम में अपीयर कोन थी सघिया, अव्हां बि उस्ताद आहियो ऐं उस्तादी पेशो ॾाढो मुअतबर पेशो हुजे थो। मां चाहींदसि त हिन ते बि तव्हां ॻाल्हायो, जेके बि इशूज़ रहिया आहिनि। सही, उस्तादी पेशो अदी दुनिया जो मां सम्झो प्रोफेशनल, टॉप प्रोफेशनल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी उहो उस्ताद हुया माशरे जा, समाज जा, बग़ैर कंहिं लालच जे। असांखे बि उहो ई पैटर्न वठिणो पवंदो हेठि अची। उनखां पोइ असांजा जेके मसइला आहिनि उहो हुकूमत जी ज़िमेवारी आहे। नो डाउट नो डाउट। ॾिसो न, हिकिड़ो मुलाज़िम अचे थो कंहिं बि इदारे में, पंहिंजी सर्विसिस ॾिए थो, पंहिंजी उमिरि हिकिड़ी सॼी गंवाए थो, उनखे तव्हां वरी अहिड़ा साफ़ सुथरो पेशो आहे, साफ़ सुथरो प्रोफेशन आहे, डाउट ई कोन्हे जो जंहिंजे करे ही निज़ाम तव्हांजो बीठो आहे। बिल्कुलु, अगरि पढ़ियल लिखियल माण्हू न हुजनि त हीउ निज़ाम बीहंदो छा, फौरन किरी पवंदो। सो तव्हां उनखे त परेशान न कयो, उन प्रोफेशन खे परेशान न कयो। उन्हनि जो डोर ते तव्हां मसइलो ॿुधो, अगरि हू पोइ को ग़लती करे थो त भली तव्हां हुनखे सज़ा ॾियो। मां जे नथो पघार वठां थो, ॿारनि खे नथो पढ़ायां, तव्हांजो निज़ाम अहिड़ो हुजे जो मूं ते एॾी सख़्ती थिए, मुंहिंजी इंक्रीमेंट्स मारी वञे, मूंखे नुक़सानु ॾिनो वञे, मजबूर थी करे तव्हां जेका सो सही। मां सिधो छो न थींदुसि? हिकिड़ो मुलाज़िम आहियां गवर्नमेंट जो, सैलरी खणां थो ऐं सैलरी पब्लिक जी आहे। तव्हां असां आम माण्हू जेके टैक्सिस ॾियूं था उहा ई सैलरी असांखे मिले थी, त जवाबदार बि आहियां मां, पर गवर्नमेंट जे मथां इहा बि ज़िमेवारी आहे त उन्हनि खे ओसी ताईं शयूं पहुचाए। सज़ा ऐं जज़ा जो अमल जेसिताईं न थींदो न किरा पर,
तेसिताईं मुआशरे में डेवलपमेंट न थींदी मूंखे जी नज़र बिल्कुलु बिल्कुलु जतियाल साहब तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। ऐं आगा अवेस पठान साहब तव्हां खां बि मां थोरो ॼाणणु चाहींदमि उस्ताद खे कीअं ॾिठो आहे, उस्ताद जी डेफिनेशन आगा साहब तव्हांजी ज़बानी छा आहे? मुंहिंजी नज़र में जेको उस्ताद आहे उहो उनजो मोटिवेटर ऐं सुठो उस्ताद हुजण सां उन मां घणियूं ई नसलूं सुधरनि थियूं, घणी ई नसलुनि में सुधारो अचे थो हिकिड़े सुठे उस्ताद मां। त साईं जिन जीअं ॻाल्हि कई त बिल्कुलु उस्ताद खे अगरि जे सुठी निज़ाम में खणी अचिणो आहे त उनखे तव्हांखे इदारनि खे सख़्तियूं करणियूं पवंदियूं उस्ताद ते। सख़्तियुनि हुजण सां छा जो हू पंहिंजी टॉप परफॉर्मेंस ॾींदो, हुनजी टॉप परफॉर्मेंस जे करे यूनिवर्सिटी में अगरि 100 शागिर्द आहिनि त उन मां 20 शागिर्द एटलीस्ट सुठा थी ॿाहिरि निकिरंदा। बिल्कुलु उहा उस्ताद जी कामयाबी आहे, उहा इदारे जी कामयाबी आहे। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि त उस्ताद जी पेशे खे जेकॾहिं तव्हां कमज़ोर बणायो था, मुलाज़िमत खे जेकॾहिं तव्हां उन्हनि जे अॻियां उहे हर्डल्स रखो था, उहे मुश्किलातूं रखो था, त पोइ ॿियो स्टेप अचे थो तालीम। पोइ तालीमी इदारा बंदि थियनि था, तालीमी इदारनि ते वॾो असरु थिए थो, शागिर्द घर में वेहनि था, उन्हनि जो स्कूल वञणु पॉसिबल न हुजे थो, त माना फिरी गिरी असां वटि हूअं ई स्कूल ॾाढो जल्दी बंदि थींदा आहिनि, असां वटि घणो बंदि रहंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां डेटा खणंदा त केतिरा ई शागिर्द जेके आहिनि उहे एनरोल्ड ई कोन आहिनि। सो वॾा असां वटि हिकिड़ा इशूज़ आहिनि, पर हिन इशू खे जेकॾहिं वधायो वेंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अञा मसइला वधंदा। जी अच्छा, लाइव कॉलर आहिनि, असां उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? जी थैंक यू। ॾाढियूं बहितरीन ॻाल्हियूं कयूं, उन में थोरो असां शेयर कंदासीं। हा हा प्लीज़ प्लीज़ कयो। शहर में बि तइलीम जो सुधारो काफ़ी आहे, पर हाणे ॿाहिरि में बि माना तइलीम जो सुधारो ईंदो वञे, पर तरबियत असां चऊं था त तइलीम सां गॾु गॾु तरबियत जेका आहे मतिलबु ॾियणु ज़रूरी आहे। ज़बरदस्त। हा, मास्टर जे लाइ तरबियत जेका आहे उहा बि तमामु ज़रूरी आहे। ॿार खे मतिलबु ऐं उनखे जनरल नॉलेज बि हुजे, इन तरह प्रोफेसर खे सलाम आहे, ॾाढो बहितरीनु सुठियूं ॻाल्हियूं। हा हा हा, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। शाहपुर चाकर मां तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। डिग्रीज़ त कलेक्ट थी वेंदियूं आहिनि, पर तरबियत जी जॾहिं ॻाल्हि हुजे थी न, तालीम ऐं तरबियत, सो जतियाल साहब तव्हां खां पुछणु चाहींदमि। जी ज़बरदस्त सुवालु कयो आहे। फॉरेन में 2 साल 2.5 साल जीअं अधे वारा ई वञनि था त पहिरियां उतां जी माहौल जी तरबियत ॾियनि था। हा बिल्कुलु। त फॉरेन जो टोटल निज़ाम ईअं आहे। असांखे बि वाक़ई ते ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त तरबियत खां सवाइ डिग्रियूं त ईअं जाम आहिनि, हिकिड़ो जेको निज़ाम हले पियो, असांखे वधि में वधि फोकस तरबियत ते करणो पवंदो। ईअं सम्झो 50 तरबियत को कोर्स ई कोन्हे, बेसिक एटिकेट्स नॉर्म्स कोर्स ई कोन्हे, को सिलेबस कोन्हे, को सब्जेक्ट कोन अथव तरबियत ते। किताबनि में किथे किथे को पुराणो को टॉपिक ॾिनो वियो आहे, न त इन हवाले सां वॾो कमु थियणु खपे। हिकिड़ी बाक़ाइदे रोज़ाने जी बुनियाद ते, जीअं चवनि था भई इस्लामियात लाज़मी आहे, एज़ अ मुस्लिम लाज़मी आहे, भई पाकिस्तान स्टडी कंपलसरी आहे, सोशल स्टडी कंपलसरी आहे, ईअं हिकिड़ो माना तरबियत जो बि को हिकिड़ो निज़ाम तरतीब ॾिनो वञे ऐं हुकूमत वक़्त खे इन ते तवजो ॾियणु घुरिजे। छो त जेके आए ॾींहुं ॾिसो एतिजाज छो था थियनि, तरबियत न आहे न। आए ॾींहुं भला पब्लिक खे जेको रुकावटूं थियनि थियूं, खणी मसइला मसाइल आहिनि, पर तरबियत जी बि खोट आहे हिते ॿारनि जो ज़हन कमु नथो करे, त हाणे असांखे करिणो छा आहे। ओके जनाब, पाण वधीक कंटिन्यू कयूं था ऐं प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में। तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे मां ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं हलनि पियूं ऑन दी कैमरा ऐं ऑफ दी कैमरा बि असांजी जेको आहे न ॻाल्हि ॿोल ॾाढी ज़बरदस्त हली रही आहे। सो जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं तालीम जी ऐं वरी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं तरबियत जी, पहिरीं जे दौर में शायदि तरबियत ते वधीक पेरेंट्स बि फोकस्ड हूंदा हुया ऐं उस्ताद बि तवजह ॾींदा हुया त हिकु इंसानु जॾहिं पोइ मुआशरे में पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾींदो त ॾाढो बाअख़लाक़ ऐं हिकिड़ो जेको आहे न ख़ुदि मुख़्तियार इंसानु थी करे पंहिंजे मुआशरे में हू जेको आहे पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन्स ॾींदो हुयो। पर अॼु जे दौर में असां ॾिसूं था सब्र बि कोन्हे को ऐं अॼु जे दौर में जेको आहे सो तमामु घणी शयूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं असां कंहिं ॿार जी बि ॻाल्हि कयूं उनखे तव्हां ॾिसंदव न त सभु न भला को हिकिड़ो छॾे करे ॿ छॾे करे पर रिएक्टिव बि सभु तमामु घणा हूंदा आहिनि ऐं नंढियूं वॾियूं शयूं जेके पाण अॼु जे टाइम में इग्नोर करे छॾींदा आहियूं उहो शायदि मूंखे लॻंदो आहे त जॾहिं मां वॾनि जूं कचहरियूं ॿुधंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे त पहिरीं जे टाइम में इहे सभु शयूं कोन हूंदियूं। सो मदद अली सत्याल साहिबु ईअं हुयो? असां नंढड़ा हूंदा हुआसीं त असांखे पेरेंट्स सां बाबा हीअ वञी पाणी भरे अचो, हीअ महिमान जा हथ दोहरायो, हीअ मानी खणी अचो, हीअं कयो, हीअं उथो वेहो सलीको चुप करे ॿुधो सीनियर्स खे। अॼु त ॾिसूं था त नंढड़े ॿार में बि जेको आहे सो एॾो ईगो अची वियो आहे जो थोरी थोरी ॻाल्हि ते चिड़ी थो पवे, तेज़ थी थो वञे वालिदेन सां। त माना तरबियत जी वॾी खोट आहे, माहौल जो असर आहे न, माहौल जो वॾो असर आहे। सही पिया चओ। घिटी में महले में असां चवंदा न मंकीज़ सी मंकीज़ डू, त उहा ई ॻाल्हि न जेको ॿारु ॾिसे थो हुनखे तव्हां केतिरा बि लेक्चर्स ॾियो, जेको ॾिसंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो वरी तव्हांखे करे ॾेखारींदो। सो बिल्कुलु बिल्कुलु जी साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं ऐं मां थोरो ॼाणणु चाहींदमि त उतां जो कंसेप्ट कीअं आहे, हिकु ॿार जी कीअं प्रॉपर तरबियत थिए थी ॿाहिरि जी दुनिया में? जी बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो। इहो मुंहिंजो थियो आहे इहो, मां त मां स्कूल्स में हुते जॉब कई आहे, इंटरनेशनल स्कूल्स में, ऐं किंडर गार्डन जा ॿार हूंदा, असांखे हिते नर्सरी चयो वञे थो हुनखे, ऐं हुते किंडर गार्डन हूंदो आहे। ॿारनि जी एज मैक्सिमम हूंदी आहे 3 साल 4 साल, मैक्सिमम 5 साल ॿारनि जी एज हूंदी आहे हुते। हुननि खे एक्टिविटीज़ त ॾिनियूं वेंदियूं आहिनि हुननि खे एक्टिव करण लाइ, पर गॾोगॾु हुननि खे तरबियत बि ॾिनी वेंदी आहे। ॿारनि खे सही ग़लति जो, नाइंसाफ़ी जो, ठगी जो, हर शइ जी हुननि खे तरबियत उन एज खां ॾिनी वेंदी आहे। ऐं चाइनीज़ ॿार में मां इहा ख़ूबी ॾिठी त हू जेकी शइ सिखे थो हुनखे एॾी तरबियत सुठी ॾिनी वञे थी जो हू यूनिवर्सिटी ताईं बि उन्हनि शयुनि खे फॉलो थो करे। ऐं चाइनीज़ क़ौम में जेकी मां ॾिठो त हुननि जी कामयाबी जो राज़ इहो आहे त हू सचाई खे ऐं सुठी शयुनि खे जेकी उन्हनि खे तरबियत आहे उनखे फॉलो कंदा था अचनि। ईअं न आहे जो उन शइ खां हटी था वञनि ऐं ॿियो को कमु करणु शुरू था थी वञनि, ईअं बिल्कुलु बि न आहे। हुननि जी तरबियत जो निज़ाम ॾाढो सुठो आहे चाइना में। सही सही। अच्छा, टाइम पीरियड कीअं हूंदो आहे नंढनि ॿारनि जे स्कूल जो? टाइम पीरियड केतिरो हुजे थो? जी बिल्कुलु, हिते मुख़्तलिफ़ निज़ाम आहे, जीअं ॿारु 8 बजे अचे थो ऐं 1 बजे हुनजे स्कूल मां 2 बजे फ्री थो थी वञे। पर चाइनीज़ जो निज़ाम चेंज आहे, हुननि जो ॿारु 8 बजे स्कूल ईंदो आहे, 4 बजे 4:30 बजे शाम जो स्कूल मां वापसि वेंदो आहे। हुनजे ॿार जो 12 बजे ताईं हुनजो हिकिड़ो सेशन हूंदो आहे, पोइ 12 खां 2 ताईं हुननि जो स्लीपिंग आवर्स हूंदा आहिनि आफ्टरनून जा। स्लीपिंग आवर्स खां पोइ हुनखे वरी ॿार खे उते ई सुम्हणु वग़ैरह जी ॾिनी वेंदी आहे जॻह। वरी उनखां पोइ हुनजो सेकेंड सेशन स्टार्ट थींदो आहे शाम जो 4 साढा 4 ताईं। ऐं सिर्फ़ु इन जी वजह घणे खां घणो टाइम ॿार खे पेरेंट्स बि स्कूल इन ई करे छॾे वेंदा आहिनि त ॿार खे सुठे खां सुठो जो तरबियत मिले स्कूल में। सही सही सही। अच्छा जी जी प्लीज़ प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। ऐं टीचर्स बि उते जेके आहिनि ॾाढा हूंदा आहिनि, एक्टिव हूंदा आहिनि। टीचर ॾाढा सेख हूंदा आहिनि, पहिरियां शयूं सिखी ईंदा आहिनि इदारनि मां, क्वालिफाइड टीचर्स हूंदा आहिनि। ऐं पोइ हुननि खे ख़बर हूंदी आहे त ॿार खे तरबियती ऐं एक्टिविटीज़ में कीअं आणिजे, कीअं हुनखे कजे। उहो ई चवंदा आहिनि न त तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿार खे कीअं सम्झायो, हुनजे ज़हन ताईं तव्हांजी जॾहिं रसाई हूंदी त पोइ ई तव्हां जेको आहे न उन्हनि खे सुठे तरीक़े सां सम्झी बि सघंदव, सम्झाए बि सघंदव। न त नंढिड़ो ॿारु छा ई सम्झी सघे थो। असां वटि वरी ईअं हूंदो आहे, ॿारु सुबुह जो ॾाढो ज़िद कंदो आहे, चवंदो मां स्कूल कोन वेंदुसि। टीचर पुछंदी कमु तव्हां कयो आहे, होमवर्क? ॿार जेको आहे सो घटि ॿार हूंदा आहिनि जेको आहे प्रॉपर पंहिंजो होमवर्क खे टाइम ॾियनि। ऐं मां इहो जेको आहे न हिकु वीडियो बि ॾिठी त ॿाहिरि जी दुनिया जा ॿार इंतज़ारु कंदा आहिनि त मम्मा सुभाणे असांखे स्कूल वञिणो आहे, छो त हुननि खे
उन्हनि खां पुछियो वेंदो आहे तव्हांखे खाइणो छा आहे, त उन्हनि जी इंट्रस्ट जूं शयूं जॾहिं हूंदियूं त ज़ाहिर ॻाल्हि इंट्रस्ट डेवलप थींदो त ॿार वेंदो, त उहे सभु शयूं असां वटि इन तरह जो का शइ नज़र कोन ईंदी आहे। ख़ैर ईअं नथा चऊं त असां वटि जेको आहे स्कूल्स कम ई कोन पिया कनि, टीचर्स पढ़ाइनि ई कोन था। अॼु जे टाइम में बि मां जॾहिं ॻोठनि जी ॻाल्हि कंदी आहियां त मुंहिंजे पंहिंजे सर्किल मां काफ़ी सुठा अहिड़ा फ्रेंड सर्किल मां जेके टीचिंग करे रहिया आहिनि, टीचिंग जी फील्ड अॻियां वधिया आहिनि, त उहे सुठे तरीक़े सां जेको आहे न कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहिनि। पर ॻाल्हि हूंदी आहे सिस्टम जी, सिस्टम पोइ वरी जहिड़ो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे वरी वॾे जेको आहे न चवंदा आहियूं कैनवस ते पोइ उहे ई सभु शयूं नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। अच्छा जतियाल साहिबु, असां जेकॾहिं पंहिंजनि इदारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, मां तव्हां खां बि, तव्हां त पढ़ंदा ई रहंदा आहियो, लिखंदा ई रहंदा आहियो डिफरेंट आर्टिकल्स, सो असांजे इदारनि में हिन वक़्तु छाजी खोट आहे, छा था सम्झो? अॼु जेका हींअर खोट आहे उहा जदीदियत जी खोट आहे। सही, ख़ुदि हुकूमत उनखे जेको नोटिस वरितो आहे त दुनिया जंहिं मूव सां मथे साइंस ऐं टेक्नोलॉजी वञे त असांखे वञिणो पवंदो। हाणे इदारनि में उहे शयूं असां वटि अणलभ आहिनि, यूनिवर्सिटी लेवल ते प्रैक्टिकल सही न पिया थियनि। हुकूमत खे घुरिजे त फ़ौरन अगरि अव्हांखे ऊनो आहे हिकिड़े क़िस्म जो त इन्हनि जदीद जेके शयूं आहिनि जंहिंजे करे दुनिया एडवांस पई थिए उन ते तवजह ॾियनि, फ़ौरन उहे शयूं प्रोवाइड कनि, फ़ौरन उहे टीचर प्रोवाइड कनि। तव्हांखे लॻंदो आहे त एजुकेशन असांजी प्रायोरिटी आहे? आहे बि न बि आहे अॼु आहे, तॾहिं त कुझु न कुझु त निज़ाम आहे, हले थो। अगरि सफ़ा असांजे ज़ीरो सम्झूं त पोइ निज़ाम उमेद असांजी ख़तम थी थिए। कुझु त उमेद आहे, उन उमेद जे आसरे ते माण्हू सफ़र करे थो। हीउ जेको कुझु ॿार पढ़नि था कुझु त उमेद आहे। खणी मुआशिरे में छा बि इंडिविजुअल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहा त हिकिड़ी अलॻि ई ॻाल्हि आहे। पर जॾहिं गवर्नमेंट जी ॻाल्हि कयूं था त असां जेको आहे न उहे शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे चवण ऐं वरी पोइ ग्राउंड रियलिटीज़ जॾहिं ॾिसंदा आहियूं त सभु शयूं वाज़े ज़रूरु थींदियूं आहिनि। अॼु असांजो मुल्क थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में अचे थो, असां कर्ज़ वारा मुल्क आहियूं, माना ॾाढा पोइते पियल आहियूं। असांजी जेको आहे GDP आहे उहा सफ़ा घटि आहे, त असां उन हिसाब सां जे ॾिसूं था त असां घणो कुझु बहितर आहियूं। जी उन हिसाब सां ॾिसूं था जेके हालात आहिनि न त असां काफ़ी बहितर आहियूं। जी जी ज़बरदस्त, तव्हां इहा ॻाल्हि ॾाढी सुठी कई, पोटेंशियल त आहे नो डाउट। तॾहिं ई त असां वटि जेको आहे सो आगा साहिब जहिड़ा माण्हू हिन वक़्तु मौजूदु आहिनि। अच्छा तव्हां जॾहिं अव्हां जे इदारे जी ॻाल्हि कयूं था SAPS जी, त पोइ कीअं ऑब्वियसली तव्हां वियो त अव्हांखे बि कुझु ॾुखियायूं दरपेश आयूं हूंदियूं, मां चाहींदसि त उहो फेज़ तव्हांजी लाइफ जो उहो थोरो डिस्कस कयो, उन खां पोइ कीअं ख़्यालु पैदा थियो त हाणे कमु करिणो आहे? एक्चुअली असां जॾहिं चाइना वियासीं, मां पंहिंजी पर्टिकुलर ॻाल्हि कयां त उन वक़्तु चाइना में ॾाढो कोविड हुयो 2022 जी मिड में, ऐं जंहिं वक़्तु असां हुते वियासीं त असांखे हिकिड़े डिफरेंट सिटी में रखियो हुयो, होटल में अंदरि। मां तव्हांखे ॿुधायां त पूरो मंथ असांखे कोविड में रखियो हुयो हिकिड़े कमरे में, ऐं नओं मुल्क हुयो असां लाइ, इंग्लिश लैंग्वेज जो ॾाढो बैरियर हुयो। त जॾहिं इन मुश्किलातुनि में पूरो महीनो ऐं 1.5 महीनो आयासीं त पोइ ज़हन असांजो ॾाढो तरबियत सख़्तु थी वियो त हाणे कुझु करिणो आहे, जेकॾहिं असां इन मुश्किल मां गुज़री चुका आहियूं, अहिड़े ख़तरनाक फेज़ मां। ऐं उन वक़्तु चाइना में चाइना तक़रीबन हाफ चाइना बंदि हुयो, का बि तव्हांखे एक्टिविटी करण जी इजाज़त न हुई, कॾहिं ॿाहिरि वञण जी इजाज़त न हुई, ऐं टेस्टिस थींदा हुया असांजा डेली कोविड जा, डेली सुबुह जो 8 बजे असांजो टेस्ट थींदो हुयो कोविड जो। ऐं मतिलबु ॾाढियूं मुश्किलातूं पेश आयूं। उन खां पोइ असां में इहो जज़्बो पैदा थियो, ऐं मां तव्हांखे सिंधी शागिर्दनि खे जेको मूंखे पैदा थियो जज़्बो, उहो इन करे थियो जो मां हुते वियुसि यूनिवर्सिटी में, मूंखे सिंधी शागिर्द ॾाढा घटि मिलिया। त मां चयो त पाकिस्तान मां, पंजाब मां, खैबर पख्तूनख्वा मां जे एॾा स्टूडेंट्स हिते आहिनि त सिंधी असांजा छो न आहिनि। ऐं जॾहिं मां यूनिवर्सिटीज़ में डिपार्टमेंट में वेंदो हुउसि त हुते ॾिसंदो त सीट्स त ख़ाली थियूं थियनि हर साल, कोई अप्लाई नथो करे। उतां खां मूं सिलसिलो शुरू कयो, मूं जेके सर्किल जा छोकिरा हुया या मूं पोस्टूं छॾणु पंहिंजी शुरू कयूं प्रोफाइल ते, त माण्हुनि ॾाढो कॉन्टेक्ट कयो, दादा असांजी हीअ थियल आहे। पोइ मां वेही करे उन्हनि जूं एडमिशन्स अप्लाई कंदो हुयुसि, जंहिंजे सिलसिले में तक़रीबन सुठी तादाद में सिंधी शागिर्द चाइना में मास्टर्स ऐं PhD कनि था पिया। सही, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तव्हांजी कॉन्ट्रीब्यूशन ॾाढी सुठी आहे, ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो माशाल्लाह। चवंदा आहिनि न त असां हिकु बि क़दम जेकॾहिं खणूं था त उन सां जेकॾहिं कंहिंजी ज़िंदगी तब्दील थिए थी, या असांजी कामयाबी ज़रूरु आहे। सो यकीनन तव्हां सां ओतिरियूं वरी दुआऊं बि गॾु हूंदियूं न। अच्छा, उहो जेको फेज़ हुयो अव्हांजी ज़िंदगी
ज़िंदगी जो हिकिड़ो वक़्तु लॻे थो तव्हांखे तमामु शयूं सम्झणु, हिकिड़ो नओं कंट्री, ॿिया माण्हू, ॿोली बि, सभिनीनि शयुनि में एडजस्ट करणु केतिरो ॾुखियो हुयो। ऐं नो डाउट आई एम वेरी श्योर 110% आई एम श्योर त मेंटल हेल्थ बि डिस्टर्ब थी वेंदी। जी बिल्कुलु, जॾहिं असां हुते नया वियासीं त तव्हांखे मां ॿुधायो त ज़मीन ऐं आसमान जे चइजे न एतिरो फ़र्क़ु आहे कल्चर जो। सही ॻाल्हि आहे। ऐं शयूं डिफरेंट आहिनि एतिरियूं हुते। असां हिकिड़े सादे माहौल खां सादी जॻह तां निकिरी हिकिड़ी टेक्नोलॉजिकल शयुनि में जॾहिं वियासीं त असांखे सभु कुझु हुते डिफरेंट लॻो ऐं ॾाढियूं मुश्किलातूं पेश आयूं शुरू में, जॾहिं असांखे लैंग्वेज बि न हूंदी ऐं इहे जॾहिं असां रेस्टोरेंट्स ते या किथे कुझु वठणु वेंदासीं त असांखे ॾाढी मुश्किल थींदी हुई। पोइ सॉफ्टवेयर यूज़ कंदा हुआसीं ट्रांसलेशन लाइ, शुरूआत जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे। ऐं टीचर्स बि हुते जेके आहिनि न मोस्टली उहे इंग्लिश लिमिटेड ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उहो जेको आहे उहो ई चाइनीज़ खे प्रेफर कंदा आहिनि ऐं असांखे उन्हनि सां बि ॾाढियूं मुश्किलातूं पैदा थींदियूं हुयूं। पर वक़्तनि ब वक़्तनि जॾहिं शयूं थींदियूं हुयूं त पोइ ख़ुदि में उहे शयूं डेवलप थींदियूं हुयूं, लैंग्वेज हुजे या रिलेटेड टू डिग्री शयूं हुजनि त उन में सही। अच्छा, कुझु बेसिक सेंटेंसिस उहे मां ज़रूरु ॿुधणु चाहींदमि अव्हां जी ज़ुबानी, पर जतियाल साहिबु अव्हां खां थोरो मां ॼाणणु चाहींदमि त अव्हां जे टाइम में उस्तादनि जो वर्ताव ऐं हिन वक़्त में उस्ताद कीअं आहे, कीअं तव्हां ॾिठो आहे? ऐं पाण बि माशाल्लाह सां उस्ताद आहियो। जी उन वक़्तु उस्ताद जंहिं हिसाब सां पंहिंजी लाइफ गुज़ारींदा हुआ न त उहे एग्ज़ाम्पल असांजे लाइ हूंदा हुया। इवन घिटी में उस्ताद ॾिसंदासीं, घिटी मटाए वेंदा हुआसीं। मथां उस्ताद कपिड़नि बुरनि में ॾिसे या को हथ मेरा हुजनि या कीअं छेगुरो लॻो पियो आहे ॾिसो, ऐं जेको माना एॾो उस्ताद पाण खे डिसेंट रखंदा हुया, डिसिप्लिन में रखंदा हुया। सुवाल ई पैदा न आहे स्टूडेंट जे सामने सिगरेट पीअनि, सुवाल ई पैदा न आहे का सोपारी खाइनि या का हरकत कनि या को ग़लति गुफ़्तो ॻाल्हाइनि। ईअं उस्तादनि जा स्टाफ रूम्स हूंदा हुया, उते बि ग़लति गुफ़्तो न ॻाल्हाईंदा हुया। मथां ॿार को ॿुधे चए फलाणो त यार इहो गारियूं ॾींदो आहे, उस्ताद आहे पर गारियूं, अहिड़ो को माहौल न। अॼु वरी ॾिसूं था त अहिड़ियुनि महफ़िलुनि में, अहिड़ियुनि माना गपशप जे माहौल में उस्तादनि जे में उस्ताद बि मोबाइल थो हलाए त ॿार बि उनजे उस्ताद हलाए थो त मां बि हलाईंदुसि। उस्ताद सिगरेट साम्हूं थो पीए सरेआम क्लास में वेही करे, फर्ज़ कयो, या स्टाफ रूम में या ॿाहिरि जिते कुर्सियूं रखी वेहंदा आहिनि उस्ताद वणनि जे हेठां हेॾां, उते सिगरेट पीअनि ऐं गुफ़्ता अहिड़ा ॻाल्हाइनि। सभु नथो चवां थी, पंज आङुरियूं बराबरि न आहिनि, पर उहो ॿारनि ते असरु पवे थो। असांखे उन लेवल खे पाण में मेंटेन करिणो पवंदो त ग़लति जेको बि असां कमु कंदासीं उहो ॿार ते असरु पवे थो। वार गंद कंहिं स्टूडेंट्स खे ॾींदासीं त उहो ई सॼी उमिरि यादि रखंदो। उहो जॾहिं वॾो थी नौकरी में ईंदो चवंदो इहो सर त गारियूं ॾींदो हुयो, तेज़ तबियत जो हूंदो, गारियूं ॾींदो। असांजो उस्ताद हिकिड़ो हूंदो हुयो 7th क्लास में, उहो असांखे मारींदो हुयो सोचूं हथनि ते, को लेसन यादि न कयूं या डिक्टेशन में का किथे 7th क्लास में मार, अच्छा रियली असां मारूं खाधियूं ॻाढ़ा हूंदा हुया, पर सुवाल ई पैदा न आहे जो पेरेंट्स सिफारिश कनि। अच्छा इहा शइ मूंखे थोरी डिस्कस करणी आहे त पहिरीं जे टाइम में उस्तादनि जी इज़त एहतराम इन जे लाइ बि तमामु घणो हूंदो छो त पेरेंट्स ॻाल्हि ॻाल्हि ते हुनजी कॉल न वेंदी हुई, ॻाल्हि ॻाल्हि ते हुननि खे व्हाट्सएप मैसेज कोन वेंदो हुयो, हरू भरू जेको आहे न इंटरप्ट न कंदा हुआ हर ॻाल्हि में। सो हिन टाइम में इहे सभु शयूं कीअं ॾिसो था? तमामु घणियूं आहिनि। ॿारनि खे फीडिंग पई थिए, ॿारनि खे एॾियूं आसानियूं पैदा करे छॾियूं आहिनि। मुंहिंजो नंढड़ो स्कूल में पढ़णु वियो त उते उस्ताद जेको आहे सो थोरी हुनखे सख़्ती कई, अबू महीने स्कूल जो सिराई की, अबू महीने स्कूल जो न पढ़सां, मेकूं जो सर मारींदा पे। हाणे मां जो हिन नंढड़े जी दां ॿुधां त माना सुठे स्कूल मां ॿार खे कढां न, वरी कंहिं रद्दी स्कूल में विझांसि। सो हिते कमु ईअं लॻो पिया, पेरेंट्स 1 2 3 5 5 मैट्रिक ताईं 10 स्कूल तब्दील करे था वञनि ॿारनि जा। हाणे पोइ सही उन्हनि खे स्कूल हथ नथो अचे। थोरी ॻाल्हि कजे न, पेशेंस लेवल त उते ई ॿार जो जेको आहे न उहो ख़तमु थियो वञे, पेरेंट्स खे हर शइ में जेको आहे न इन्वॉल्व न हुजनि। हा ठीकु आहे, तव्हां जेको आहे न ॿार खे ॾिसंदा रहो, हुन ते नज़र तव्हांजी हुजे त ॿार आख़िर छा करे रहियो आहे, हुन जूं छा एक्टिविटीज़ आहिनि, पर हर ॻाल्हि में पेरेंट्स जेको ॿार खे सपोर्ट कंदा आहिनि उहो बि हुननि जे लाइ नुक़सान त आहे। ऐं पोइ टीचर जॾहिं टीचर खे को पेरेंट्स वञी चवे थो न तो मुंहिंजे नंढड़े खे दड़को छो ॾिनो आहे, त पोइ उहो मुंहिंजो स्टूडेंट्स बि ॿुधे थो, टीचर खे बि माण्हू पेरेंट्स चवनि था, पोइ उहो टीचर हुनखे नथो माना उन नज़र में रखे थो त हीउ जेको आहे ॿारु पढ़ंदो न, हीउ रुलंदो,
पोइ तवजो ॿियनि उस्तादनि खे ॿुधाईंदो थी इन जा पेरेंट्स अहिड़ा अथव जो मूं रुॻो हिनखे चङाई ते हीअं चयो आहे त हिन अची जेको आहे मुंहिंजी पेरेंटिंग ॾाढी ज़रूरी आहे ऐं तमामु जेको उस्तादनि जो वक़्तु आहे उहो ऐं ॿारनि ते एतिरो माना आसानियूं पैदा न कनि जो ॿार सफ़ा बिगड़ी वञनि भली हुननि ते सख़्ती हुजे उस्ताद वालदेन जे बराबरि आहिनि भला को ग़लति कंदा ॿार सां ठीकु कंदा लाज़मी ॿार आहे कचो ज़हन आहे किथे न किथे हुन ग़लती कई हूंदी न उहा एक्सेप्ट कयो असां उहा एक्सेप्ट नथा कयूं जतियाल साहिबु चयो वेंदो आहे त तव्हांखे जेकॾहिं ॿार जी तरबियत तव्हां कयो था त वालिदेन जी पंहिंजी जेका तरबियत आहे न उहा सुठी हुजणु खपे उन ते जेकॾहिं हू थोरो ध्यानु ॾियनि जी उहा ई ॻाल्हि न त अव्हां ॿार खे केतिरो बि चओ छा बि चओ पर अव्हां जेको कयो पिया ॿार उहो त ॾिसे पियो न उनखे ई फॉलो कंदो सो यस वधीक ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पाण जारी रखूं था ऐं प्रोग्राम में घटि ई टाइम बचियो आहे मां चाहींदसि त हिन घटि टाइम खे पाण जेको आहे सो यूज़फुल बणायूं वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो ऐं पंहिंजी मालूमात पैकेट नल कूपन में दाख़िल कयो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठो ऐं खोड़ सारा क़ीमती इनामात हासिलु कयो ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जंहिंमें तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था अवेस पठान साहिबु मौजूदु आहिनि प्रोग्राम में ऐं मदद अली जतियाल साहिबु मौजूदु आहिनि प्रोग्राम में तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं ख़ासि तौर ते ॻाल्हि ॿोल हली रही आहे त उहे स्टूडेंट्स जेके यूनिवर्सिटी खां 4 साल गुज़ारण खां पोइ पंहिंजे हायर स्टडीज़ जे लाइ जॾहिं ॿाहिरि जो सोचे रहिया हूंदा आहिनि त उन्हनि खे गाइडेंस जो हिकिड़ो मसइलो हूंदो आहे उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे न किथे उहे मिस्टेक्स करे विझंदा आहिनि सो सैप्स ॾाढो सुठो हिकिड़ो इदारो आहे तव्हां जेको आहे सो वञी सघो था विज़िट करे सघो था ऐं अव्हां जेकॾहिं ॿाहिरि वञणु चाहियो था त पोइ इन्हनि सां कॉन्टेक्ट में रही सघो था त तव्हांखे सुठे तरीक़े सां उहे गाइड करे सघनि था जीअं तव्हांखे वधीक को मसइलो हरूभरू जो दरपेश न अचे सो यस आगा अवेस पठान साहिबु तव्हां जूं काफ़ी सारियूं एक्टिविटीज़ ऐं काफ़ी सारा तव्हांजा फ़ोटोज़ ऐं क्लिप्स जेको आहे सो गॾोगॾु स्क्रीन ते हली रहिया आहिनि मां चाहींदसि त अव्हां जी सिंध यूनिवर्सिटी में बि अव्हां जी जेके एक्टिविटीज़ रहियूं या अव्हीं ॿाहिरि जॾहिं रहिया त छा एक्टिविटीज़ रहियूं तव्हां थोरो उन्हनि ते ॻाल्हाइजो सिंधी यूनिवर्सिटी में बि अॼु असां ॾाढा एक्टिव रहियासीं सोशल एक्टिविटीज़ में जेके फंक्शन्स थींदा हुया या टीचर्स जेके नंढा नंढा कॉन्फ्रेंसिस रखंदा हुया उन में बि असां ॾाढा एक्टिव हुआसीं अटेंड कंदा हुआसीं ऐं सेखट त असांखे चइजे सिंधी यूनिवर्सिटी मां ई मिली जेकी असांखे इन शइ ते पहुचायो जी बिल्कुलु बिल्कुलु ऐं बिल्कुलु हितां ई असां जी ज़बरदस्त अच्छा चाइना जी यूनिवर्सिटी ऐं उते तमामु एक्टिविटीज़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पहिरीं बि थोरो डिस्क्राइब कयो त थोरो मुश्किल हूंदो आहे तमामु एक्टिविटीज़ खे खणी हलणु वरी स्टडी खे बि खणी हलणु सो उते जूं एक्टिविटीज़ छा छा हुजनि थियूं कल्चरल डे एंड ब्ला ब्ला जेके बि हुजनि थियूं मां चाहींदसि तव्हां जी जी हुते मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स थियनि था जीअं कल्चर फेस्टिवल आहे फूड फेस्टिवल आहे या ॾिसो हुते इहो आहे जो हुते दुनिया जूं एक्टिविटीज़ घणियूं आहिनि दुनिया जा हुते हर इदारो मौजूदु आहे जेको पंहिंजी फंक्शनैलिटी हुते ॾेखारे थो ऐं शागिर्दनि खे मौक़ो ॾिए थो जंहिं माण्हू दुनिया भर जा शागिर्द बि मौजूदु आहिनि जी ऐं उते तव्हांखे अगरि तव्हां में एबिलिटी आहे त तव्हां लाइ हू एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि इन्हनि मुल्कनि में जो तव्हां आराम सां शयूं उते पंहिंजी डिज़ायर्ड शयूं हासिलु करे सघो था ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि एड करणु चाहींदुसि त साईं तरबियत जी ॻाल्हि कई त तरबियत में मां सम्झां थो तव्हांजी ॻाल्हि ठीकु हुई त उन में माउ पीउ जी तरबियत बि हुजणु सुठी लाज़मी आहे जीअं हज़रत मौला अली जो कौल आहे जी जी त जॾहिं ॿारु तव्हांजो पैदा थिए ॿारु 4 सालनि जो हुजे त हुन जा तव्हां ग़ुलाम रहो ऐं जॾहिं ॿारु 8 सालनि जो थिए त तव्हां हुनखे पंहिंजो ग़ुलाम कयो ऐं जॾहिं ॿारु मैच्योरिटी 18 जी एज में अचे 17 जी एज में अचे त तव्हां हुनखे पंहिंजे पाण सां गॾु खणी घुमो तव्हां हुनजा दोस्त बणिजी वञो जी तव्हां हुनजा दोस्त बणिजी वञो त
जी हाँ तव्हां बिल्कुलु सही चयो हा तव्हांजो एक्सपीरियंस तव्हां कीअं ॾिठो आहे चाइना जे सिलसिले में न तमामु पेरेंट्स जो ध्यानु जेकॾहिं हक़ीक़त में ॿार ते हुजे उहे ऑन करे रहिया हुजनि त पोइ उन्हनि जो रिटर्न कीअं हूंदो आहे उहे कीअं रिटर्न करे रहिया हूंदा आहिनि तमामु शयूं ॾिसो माउ पीउ हर माउ पीउ चाहींदो आहे त मुंहिंजो औलाद कामयाबियूं माणे बिल्कुलु बेशक उन में असांजा माउ पीउ मां पंहिंजे माउ ऐं पंहिंजे फादर जी ॻाल्हि कयां त मूंखे ॾाढा सपोर्टिव माउ पीउ मिलिया ऐं उन्हनि जी दुआनि सां ई अॼु मां चई मंज़िल ते आहियां हिते आहियां हुननि हमेशह चयो त तव्हां कंहिं बि शइ जी परवाह न कयो तव्हां ज़िंदगी जी कामयाबी माणण में जेको आहे न पाण खे रोको न को बोको न छॾो कुझु हूंदा न पेरेंट्स चवंदा आहिनि त हीअ न कयो हू न कयो हिन सां हीअ थी वेंदो हिन सां ईअं बिल्कुलु पेरेंट में न हुजणु खपे ॿार खे अपॉर्चुनिटीज़ लाइ छॾिजे भले बिल्कुलु हुनखे ॿुधो चाहे छा थो छो जो असां वटि इहो निज़ाम आहे जो ॿारु अगरि फॉर सपोज़ इंजीनियरिंग नथो पढ़णु चाहे हुनजो कुझु ॿियो स्किल आहे मीडिया टाइप स्किल आहे या हुनजो स्पोर्ट्स में स्किल आहे त हुनखे ख़ासि ज़रूरी न आहे त तव्हां इंजीनियरिंग ई पढ़ायो जेकी हुनजी स्पेशलिटी आहे उन तरफ़ हुनखे छॾो हू उन में वधीक कामयाबी माणंदो त मां पेरेंट खे इहा एडवाइस करणु चाहींदुसि त तव्हां पंहिंजे औलाद खे ॿुधो ज़रूरु त हुनजी डिज़ायर छा आहे हू छा थो करणु चाहे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे छो त जंहिं तरफ़ तव्हांजो ध्यानु हूंदो तव्हां उन तरफ़ इहो ख़ूबसूरत अंदाज़ में माइल थी सघंदव ज़बरदस्ती ठीकु आहे उन फील्ड में माण्हू अची बि वेंदो आहे पर उन्हनि सभिनीनि शयुनि खे सुठे तरीक़े सां माण्हू ऑन न करे सघंदो आहे पोइ मुश्किलातूं उन पर्सन जे लाइ पैदा थी वेंदियूं आहिनि अॼु असां सिंध यूनिवर्सिटी डिपार्टमेंट कंप्यूटर साइंस जी ॻाल्हि कयूं था मैथमेटिक्स ऐं कंप्यूटर साइंस हिकिड़ो ई डिपार्टमेंट आहे हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि मुंहिंजे ख़्याल सां डिपार्टमेंट इंट्रोड्यूस थी चुको आहे न सो असां वटि उन तरीक़े जूं फैसिलिटीज़ न आहिनि पर पोइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो सुठो तादादु ॾिसूं था कॉलेज ॾींहं ते बि सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जेको आहे उहा थी आहे केतिरा ई शागिर्द जेको आहे सो हिकिड़ा हसीन ख्वाब खणी उन धरती ते पहुता आहिनि सिंध यूनिवर्सिटी में पहुता आहिनि ऐं उमेद बि करियूं था त जिन जी बि महिनत आहे रब साईं तव्हां सभिनीनि खे कामयाबियूं नसीब फरमाए छो त अव्हां सभिनीनि सां अव्हांजे वालिदेन जा ख्वाब जुड़ियल आहिनि ऐं मुस्तक़बिल बि अव्हां सभिनीनि सां जुड़ियल आहे सो यस असांजा इहे डिपार्टमेंट्स ख़ासि तौर ते IT जी ॻाल्हि कयूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयूं कंप्यूटर साइंस जी ॻाल्हि कयूं अॼु बि इन्हनि डिपार्टमेंट्स खे तव्हां कीअं ॾिसो था असांजे डिपार्टमेंट्स जो निज़ाम बहितर थींदो पियो वञे पहिरियां अगरि मां तव्हांखे ॿुधायां त पर्टिकुलर डिपार्टमेंट हूंदा सॉफ्टवेयर इंजीनियरिंग इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग या कंप्यूटर साइंस मैथमेटिक्स उन में हिकिड़ा सिर्फ़ु सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा ऐं प्रैक्टिकली कमु बि करायो त वेंदो उन वक़्तु बि पर हाणे अगरि जी हाणे रिसेंटली मुंहिंजो वञणु थियो हुयो डिपार्टमेंट IT डिपार्टमेंट त हुते काफ़ी इम्प्रूवमेंट अची चुकी आहे ॿारनि खे काफ़ी जेको आहे सो यूनिवर्सिटी खां धार जेको आहे न वोकेशनल ट्रेनिंग बि इन्हनि शयुनि ते ॾिनी थी वञे SEO ते या डिजिटल मार्केटिंग ते इन्हनि शयुनि ते ॾाढो मां इन मां ॾाढो मुतासिर थियसि ऐं इहो इन सां ॿारनि खे जेको आहे न पढ़ाई सां गॾोगॾु जेको आहे न टेक्निकल स्किल्स बि ॾाढा लाज़मी आहिनि तव्हां सही पिया चओ और हिकिड़ो डिपार्टमेंट हर यूनिवर्सिटी में हुजे थो ऐं जेको आहे सो तव्हां वटि जॾहिं डिफरेंट कोर्सिस अचनि था ख़ासि तौर ते शागिर्द उन्हनि कोर्सिस में लॻी वञनि था त घणो कुझु सिखण जे लाइ मिले थो छो त यूनिवर्सिटी में जेको शागिर्द अचे थो ज़रूरी न आहे त हुनखे सभु फैसिलिटीज़ हुजनि पाण सभिनीनि वटि इहो ई मिसाल हूंदो आहे त ड्यूरिंग द स्टडी जॉब करणु ड्यूरिंग द स्टडी पंहिंजो जेको आहे न घटि में घटि असां पंहिंजे पाण खे संभाले सघूं एतिरी महिनत हर शागिर्द करे रहियो हूंदो आहे सो इन तरह जा जेके फ्री कोर्सिस हुजनि था उहे शागिर्दनि खे ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो जेको आहे न चांस ॾेई रहिया हूंदा आहिनि त तव्हां डिफरेंट स्किल्स जेको आहे सो सिखंदा हलो सो यस असां वटि जेकॾहिं तव्हां शागिर्दनि ते नज़र विझो था ऐं उहे ई शागिर्द जेके थर मां बि अचनि था मिठी मां अचनि था कश्मीर मां अचनि था कंदकोट मां अचे थो केरु दादू मां अचे थो खैरपुर लाड़काणो वट असां वटि मुख़्तलिफ़ पंहिंजनि इलाइक़नि मां ॻोठनि मां अचनि था उन्हनि जी पोटेंशियल तव्हां कीअं ॾिठी आहे छा सम्झो था छो त इंटरेक्शन त तव्हांजो बि हूंदो इंटरेक्शन रहे थो अञा बि आहे माण्हुनि सां इंटरेक्शन ऐं यूनिवर्सिटीज़ में बि मां इन करे वेंदो रहंदो आहियां त मां ऑब्ज़र्व कंदो आहियां त हाणे पोटेंशियल छा आहे ॿारनि में कहिड़ा ॿारनि खे कोर्सिस पढ़ाया था वञनि छा आहे उते ज़ाहिर आहे टीचर्स सां सुठो तालुक़ु आहे असां सुठा स्टूडेंट रहियासीं त उन सिलसिले में टीचर्स पोइ असांखां सजेशन बि वठंदा आहिनि त हुते छा निज़ाम आहे हिते कीअं निज़ाम त उहो उन सिलसिले में असांजे ॿारनि में पोटेंशियल घणो आहे लेकिन ॿार खे जेकॾहिं उहो माहौल ॾिनो वञे त इहे जिन छोकिरनि मूंसां राब्तो कयो उहे बि कश्मीर कंदकोट जा ग़रीब छोकिरा इन्हनि इलाइक़नि जा लाड़काने जा छोकिरा हुया थर जा पर हुननि राब्तो कयो त साईं असांजा ही स्किल्स आहिनि हिन शइ में असां एंटर थियणु चाहियूं था
ऐं हाणे हू माशाल्लाह जॾहिं खां चाइना या यूरोप पहुता आहिनि त हू पाण खे तमामु डेवलप स्किल्स में करे विया आहिनि ऐं दुनिया मां हाणे बि चवंदुसि त यूनिवर्सिटीज़ में तमामु ज़रूरी आहे हाणे IT जो रुझान सॼी दुनिया ट्रांसफर थिए थी पई आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ऐं ह्यूमन वर्क जेको आहे घटि थींदो वञे पर मशीनरी वर्क हाणे वधंदो थो वञे उन सिलसिले में मां यूनिवर्सिटीज़ जे उस्तादनि खे बि चवणु चाहींदुसि ऐं इदारनि खे त घणी खां घणी ॿारनि खे स्किल्स जी एजुकेशन ॾियो जी 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 ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे स्किल्स जे हवाले सां जेकॾहिं पाण सोचूं था त अॼु बि असां वटि उन तरह जा के ख़ासि इदारा त कोन आहिनि पर थोरो घणो जेको कमु थिए पियो उनखे पाण ज़रूरु एप्रिशिएट कयूं था ऐं वधीक इन हवाले सां बि कमु थियणु घुरिजे अच्छा मां हिकिड़ी शइ तव्हां सां ज़रूरु डिस्कस करणु चाहींदमि ऐं मां चाहियां थी त अॻिले सेगमेंट में पाण उन शइ खे डिस्कस कयूं ॾाढो ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल सां त उन शइ खे पाण डिस्कस कयूं CGPA जे हवाले सां जेके स्टूडेंट्सनि जी घटि CGPA हुजे थी त उहे कीअं जेको आहे सो पंहिंजे कैरियर खे वठी हलनि इहो हिकिड़ो वॾो मसइलो बि आहे असां वटि जतियाल साहब अव्हां वटि जेके लाइब्रेरी में स्टूडेंट्स अचनि था उन्हनि जो इंट्रस्ट कीअं आहे ऐं छा अव्हीं बि अव्हां सां बि इहे शयूं डिस्कस थींदियूं आहिनि त सर असांखे स्कॉलरशिप जे थ्रू अॻियां वञिणो आहे हायर स्टडीज़ जे लाइ असांखे ॿाहिरि वञिणो आहे जी जी अॼु जेके स्टूडेंट्स अचनि था लाइब्रेरी में उहे ख़ासि मक़सदु खणी अचनि था जी बिल्कुलु मेडिकल जा स्टूडेंट आहिनि त सिर्फ़ु मेडिकल जा किताब ई पढ़नि था छो त हर स्टूडेंट लाइब्रेरी जी तरफ़ बि न वेंदो आहे न वेंदो आहे उन करे अचनि था इन में हिकिड़ी मां ॿी प्लस ॻाल्हि कयां स्किल्स जी जेका तव्हां ॻाल्हि कई मूंखे ज़हन में आई अॼु मूं ख़ुदि 6 महीननि जो वोकेशनल ट्रेनिंग कयो आहे कोर्स कयो आहे वापडा जो हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो छान में आई उन कोल डेवलपमेंट थरकोल या केटी बंदर जे प्रोजेक्ट कोयले ते लॻणा हुया असांखे जेको आहे उन्हनि तयारु कयो असां तयारु थियासीं पर उन जो वरी नतीजो इहो निकितो जो उहे प्रोजेक्ट लॻाई कोन हाणे हज़ारनि जी तादाद में असां ट्रेन थियासीं पर असांजो उहे स्किल ज़ाया थी हाणे बि स्किल्स जा जेके वोकेशनल ट्रेनिंग 6 महीननि जा कोर्स कराइनि था फ़र्ज़ु कयो इन जो सोलर सिस्टम जो मेरठ यूनिवर्सिटी में वोकेशनल कराइनि था या ॿिया स्किल्स आहिनि हुनर जा ही हू उनजो तव्हां फ्यूचर त ठाहियो पहिरियां त भई उहे जेके निकिरंदा स्टूडेंट उहे कंदा छा पोइ उहे वरी रदी थी था वञनि स्किल्स हलियो थो वञे ट्रेनिंग 6 महीना 4 महीना 3 महीना मस्तु था पढ़नि ॿार सर्टिफिकेट मिले थो उन्हनि खे उन्हनि जो आउटपुट छा आहे हाणे ईअं तव्हां डिग्रियुनि जी भरमार कंदा वञो स्किल्स ॾींदा वञो उन्हनि जो तव्हां फ्यूचर छा ठाहियो ख़बर आहे ॿाहिरि जी दुनिया वरी उन जी क्रीम खे कलेक्ट करे थी ॿाहिरि जी दुनिया उन्हनि नौजवाननि खे वेलकम हिते कम ई नथो थिए जी बिल्कुलु प्रैक्टिकल कम ई नथो थिए सर्टिफिकेट ते मौजूदु आहे प्रैक्टिकल कमु हुजे त ॿाहिरि दुनिया घुराइनि न उन्हनि खे प्लम्बर जो कमु आहे इलेक्ट्रीशियन जो कमु आहे AC वारे जो कमु आहे तव्हां 6 महीना कोर्स कराए जंहिंमें 3 महीना बि मुश्किल सां क्लास हलाया ॿार खे पोइ तव्हां छॾे जो त उहो जो छा कमु हुन सिखियो प्रैक्टिकल कमु त आहे ई कोन यस तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि चई इन ते नोटिस वठण जी ज़रूरत आहे बिल्कुलु रुॻो ईअं डिग्रियूं सर्टिफिकेट कम जूं न आहिनि उन्हनि जो तव्हां प्लान त कयो हा बिल्कुलु प्रॉपर प्लानिंग ॾाढी ज़रूरी आहे अक्सर मायूस थी वरी घरनि में वेठा अथव उन्हनि जी जेका यूनिवर्सिटी में ॿार पढ़ंदा उहा ट्रेनिंग जी लालच में अची उहो यूनिवर्सिटी तालीम बि छॾे था ॾियनि सही काफ़ी अहिड़ा केसिस हूंदा यकीनन तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो त प्रॉपर प्लानिंग ॾाढी ज़रूरी आहे जेका उहा असांखे घटि नज़र अची रही हूंदी आहे वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाणे नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जंहिंमें तव्हां हिसो वठी सघो था ऐं TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ऐं प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था सो यस आगावेज़ पठान साहब तव्हां खां मां इहो अदु ॼाणणु चाहींदमि त असां जॾहिं स्टूडेंट्स जी यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त ज़रूरी न आहे त हर स्टूडेंट CGPA हुनजी जेको आहे सो 4 आउट ऑफ 4 हुजे या 3 पॉइंट समथिंग हुजे सो जिन जी घटि CGPA आहे जिन जा घणा सारा इशूज़ थियनि था सो उन्हनि जे लाइ छा रस्ता आहिनि वे फॉरवर्ड छा आहे जी मां तव्हांजो ॾाढो सुठो तव्हां सुवालु कयो चाइना हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे दुनिया में मां इहा एडिशन कंदो हलां हिन शइ में जेको 100% तव्हांखे स्कॉलरशिप ॾिए थो
मास्टर्स लाइ त चाइना में लो CGPA जा बि स्टूडेंट्स आहिनि ऐं हाई CGPA वारा बि आहिनि त जेके लो CGPA वारा आहिनि उहे इहो सोचे घर में न वेही रहनि त असांखे दुनिया में किथे एडमिशन्स न मिलंदी 2.3 2.4 2.2 वारा बि शागिर्द मां चाइना में घुराया आहिनि ऐं चाइना 2.03 2.04 जी जी ओके ऐं उहे शागिर्द अॼु चाइना फैसिलिटेट घणो थो करे चाइना हिकिड़ी तव्हांखे सुठो हॉस्टल जो निज़ाम थो ॾिए सुठो तव्हांखे लाइब्रेरी जो निज़ाम थो ॾिए सुठो तव्हांखे कंप्यूटर लैब जो निज़ाम थो ॾिए सुठा तव्हांखे लेक्चर्स प्रोवाइड थो करे ऐं 100% तव्हांखे स्कॉलरशिप ॾिए थो उते स्टीपेंड मिले थी उन जे हिसाब सां तव्हां सुठो उते निज़ाम आहे चाइना में सही मां सभिनी खे जेको आहे सो एडवाइस कंदुसि त दिलि हारे तव्हां वेहो न ऐं तव्हां पंहिंजी जिदोजहद जारी रखो ज़बरदस्त इहा ॻाल्हि ॾाढी ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल सां छो त हर स्टूडेंट जेको आहे न एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टूडेंट कोन हूंदो आहे हर कंहिंजी CGPA 4 आउट ऑफ 4 कोन हूंदी आहे हर कंहिंजूं मार्क्स जेको आहे सो सुठियूं कोन हूंदियूं आहिनि कुझु जेको आहे 50-60 मार्क्स वारा वरी 50 वारा ॿीहर एग्ज़ाम में वेहंदा बि कोन आहिनि त ठीकु आहे हिकु दफ़ो असांजी डिग्री लॻो निकिरे उन खां अलावा ॿियो रस्तो असां वटि हुजे थो त तव्हां जेको आहे सो पंहिंजे ई इदारनि में पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में MPhil में लॻी वञो PhD में लॻी वञो त पोइ बि तव्हांखे खोड़ सारा रस्ता मिलनि था अच्छा हिकिड़ो कंसेप्ट असां वटि इहो बि आहे त गवर्नमेंट जॉब तव्हां खां मां ॼाणणु चाहींदमि त असां वटि इहा शइ तव्हां कीअं था ॾिसो त गवर्नमेंट जॉब एनी हाउ हुनखे हासिलु करिणो आहे असांजो जेको ॿारु ग्रेजुएट थिए थो न पोइ उन खां पोइ हुनजो ज़हन एतिरो त नंढो तयारु कयो वञे थो जो हू उन मां ॿाहिरि निकिरी नथो सघे मां वरी पोइ ई ॻाल्हि कंदुसि त ॿार खे यूनिवर्सिटी में या कंहिं इदारे में मोटिवेशन मिले ई कोन थी हुनजो ज़हन इहो आहे त मूंखे 4 साल डिग्री सिर्फ़ु इन करे पूरी करणी आहे ताकी इहा मुंहिंजी जॉब जी रिक्वायरमेंट आहे इंटर बेस ते मैट्रिक बेस ते मूंखे जॉब नथी मिले त असांजे ॿारनि जो ज़हनी तयारु इहो थो कयो वञे पोइ उहो छा थो करे ग्रेजुएट थियण खां पोइ वञी कंहिं न कंहिं नंढे एग्ज़ाम में वेही थो रहे ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿार खे वॾे एक्सपोजर खां डिॼे थो इहे सिर्फ़ु कोलैप्सिस इन ई करे आहिनि जो ॿार खे मोटिवेशन कोन थी मिले सही अच्छा इन सां ई रिलेटेड जतियाल साहब तव्हां वटि अचणु चाहींदमि तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त जीअं अवे साहब चयो त ॿारु डिॼे थो स्टूडेंट्स डिॼी रहियो हूंदो आहे एक्सप्लोर करण खां डिॼी रहियो हूंदो आहे त मूं वटि पैसा कोन्हनि गुरबत आहे ब्ला सो मेनी शयूं उहे जेके आहिनि असांजे साम्हूं हूंदियूं आहिनि अव्हां पेरेंट्स जे लाइ छा चवणु चाहींदो छा सिंधी पेरेंट अॼु बि डिॼंदो आहे जी हिते ख़ौफ़ त आहे न माशरे में क्रिएट कयो वियो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जो स्टूडेंट्स में बि हिकिड़ो ख़ौफ़ रहे थो हाणे उन ख़ौफ़ में जॾहिं उहे डिग्रियूं वठी अचनि था त काफ़ी स्टूडेंट्स असांजा जेके चवनि था बाबा मां हाणे BS पास आहियां MPhil PhD आहियां मां हाणे तव्हां सां दुकान ते मां कीअं वियां मज़दूरी कीअं कयां दुकानदारी कीअं कयां मां या केबिन कीअं हलायां या हालांकि इहे सभु ज़हन जो कमु अथव जीअं अधे ॻाल्हि कई त ज़हन साज़ी थियल हूंदी न त जबल ते बि माण्हू चढ़ी वेंदो हींअर रिसेंट सिंध जो को सूमरो आहे या को ॿी कास्ट जो हुयो जीअं जेके माउंटेन्स जेके दुनिया जा वॾा आहिनि सभिनी खे माना पार कयो आहे त मुंहिंजो ज़हन आहे न हिकिड़ो नौजवाननि जो ज़हन असां वटि वरी हींअर बेंगलोर सिस्टम जेको आहे हुन में इहा शइ बि त उहा ख़तमु थी वञे मरी थी वञे तव्हांखे जेको ॿार खे रांदि खेॾण जो ई टाइम कोन थो मिले अधी आसानियूं ख़तमु करे प्रैक्टिकल लाइफ में ॿारनि खे आणणो पवंदो असांखे पेरेंट्स खे घुरिजे त जीअं मैट्रिक में ॿारु अचे थो जीअं हज़रत अली इस्लाम जो कोल बि ॿुधायो अथई त तव्हां हुनखे उन ट्रैक सां हलायो ट्रैक सां हलायो ॿारनि खे छॾियो कमु कनि बिल्कुलु उन्हनि खे हर शइ तव्हां न ॾियो ऐं नज़रसानी न करण जे करे पोइ ॿार 25 साल जा थी था वञनि ख़बर ई नथी पवे 30 साल जा थी था वञनि पोइ हुननि जी वरी शादियूं करायो अची माना को कमु न करे वरी 25 साल उमिरि थी वई 30 साल थी वई वरी शादियूं वरी ॿिया मामला ईअं त उमिरि वञे थी गुज़री पोइ उहा डेवलपमेंट नथी थिए न कंट्री जी थिए थी न उन ख़ानदान जी थिए थी न उन माण्हू जी पंहिंजी थिए थी जी असां घटि टाइम आहे ऐं तमामु मसइलनि ते असां जेको आहे सो ॻाल्हायो आहे नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन खे शायदि पाण जेको आहे सो इग्नोर करे रहिया हूंदा आहियूं पाण हुननि नज़र न विझी रहिया हूंदा आहियूं पर जीअं जतियाल साहब चयो त मदद अली जतियाल साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त 20-25 साल 30 साल ताईं पोइ उमिरि थी वेंदी आहे ख़बर कोन पवंदी आहे वक़्तु कीअं गुज़री वियो पर पोइ जेको आहे न असर नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि पोइ उन्हनि रिज़ल्ट्स ते कंट्रोल करणु उहे मसइला जॾहिं वॾा थी वेंदा आहिनि वधीक उन्हनि मां ॿिया मसइला जनम वठंदा आहिनि त उन्हनि ते कंट्रोल करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे सो जतियाल साहब वे फॉरवर्ड छा आहे छा था सम्झो त पेरेंट्स खे कीअं हुजणु खपे स्टूडेंट्स खे कीअं हुजणु खपे उस्तादनि खे कीअं हुजणु खपे पेरेंट्स खे चेक एंड बैलेंस
करिणो पवंदो ॿारनि जो ऐं ईअं न कनि त भई हीउ पुटु आहे या हीउ धीउ आहे ॿिन्ही जो फ़र्क़ु बि न हुजणु खपे छो त मेरिट ते जेको आहे सो अॻिते वधनि छो त घर में अगरि उहो मेरिट डिस्टर्ब थिए थी न त जे गर्ल्स आहे उनजी तवजो घटि ॾींदी वञे त उहा बि माना शाक वठे थी निकिरी वञे थी अधी असांजी जेका बि नियाणियूं आहिनि पर पोइ बि उन में ज़हन में असरात वेहनि था त मुंहिंजे फलाणे भाउ जे लाइ हीअ शयूं मुंहिंजे लाइ सेम इक्वलिटी वठी करे सभिनी जो बाबा हू महिनत करे थी तव्हांखे महिनत खां सवाइ को ऑप्शन ई कोन्हे पेरेंट्स खे 100% तवजो ॾियणी पवंदी पंहिंजा जेके फज़ूल जेके टाइम ज़ाया कनि था मोबाइलनि ते टीवियुनि ते आउटिंग ते ही उहो सभु ख़तमु करणा पवंदा अगरि क़ुर्बानी ॾियणी आहे सही ॻाल्हि जापानी क़ौम कीअं तरक़ी कई बमनि एटम बम किरण जे बावजूदि जतियाल साहब इहो टाइम बि ॾाढो मख़सूस आहे मख़सूस टाइम 10 साल 15 साल तव्हां ॿार खे तवजो ॾियो पोइ तव्हां ॿार खे उन तरीक़े सां तव्हां ठाहियो पोइ ॿार ॾिसो त उहो तव्हांखे कीअं थो आउटपुट ॾिए ईअं ई आहे माना उहो मख़सूस टाइम असांखे हर हाल में ॿारनि जे मथां सख़्तु सही माउ रगो जेको आहे पाण खे ठाहिण में ऐं मोबाइल उहे सभु शयूं माउ जेके चाहे थी उन्हनि खे वक़्तु ॾे या ॿार खे वक़्तु ॾे ॿार खे संवारे या पाण खे संवारे ॿार खे संवारण सां ई पाण खे संवारणु बिल्कुलु ॿियो को ऑप्शन ई कोन्हे को रस्तो ई कोन्हे सही घर जी बि तरक़ी उतां आहे मुल्क जी बि तरक़ी उतां आहे ख़ूबसूरत ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई छो त तव्हां चवंदा आहिनि सभ खां वधीक इन्वेस्ट जेको बेस्ट इन्वेस्ट करणु हूंदो आहे न उहो पंहिंजे औलाद ते हूंदो आहे पंहिंजे ॿार ते हूंदो आहे छो त उहे ई वरी मुस्तक़बिल जा महिमान हूंदा आहिनि सही सो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे चवंदा आहिनि न त पढ़ियल लिखियल माउ जेको आहे सो मुआशिरो ईअं तब्दील कंदी आहे सो इहे सभु ॻाल्हियूं वाक़ई में हक़ीक़त आहिनि ॿुधण जी हद ताईं न पर तव्हां हक़ीक़त में ॾिसो त इहे ॾाढो सभु शयूं असरु रखनि थियूं माउ पढ़ियल आहे माउ सेंसिबल आहे माउ शऊर रखे थी माउ खे सम्झ आहे माउ नंढनि मसइलनि खे वॾो मसइलो नथी बणाए त पोइ उहो घरु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे उहो घरु संवरजणु शुरू थी वेंदो आहे पर नंढनि मसइलनि खे वॾो मसइलो जॾहिं औरत बणाईंदी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर टुटणु शुरू थींदा आहिनि जी आगा साहब तव्हां खां बि ॼाणणु चाहींदमि स्टूडेंट खे कीअं हुजणु खपे उस्ताद खे कीअं हुजणु खपे ऐं पेरेंट्स खे कीअं हुजणु खपे इहे टे शयूं इन जे लाइ चवां पई मूंखे लॻंदो आहे त इहो हिकिड़ो ट्रिकुंडो आहे ऐं माहौल खे पंहिंजे मुआशिरे खे बहितर करिणो आहे त पोइ इन्हनि सभिनीनि खे पंहिंजो रोल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अदा करणो पवंदो जी बिल्कुलु पेरेंट्स खे त मुंहिंजी इहा ई एडवाइस आहे त जेको निज़ाम असां वटि हिते आहे त ॿार खे ज़रूरी इंजीनियरिंग डॉक्टर बणायो वेंदो आहे हुनजी ख़्वाहिश हुन खां पुछण जे बदिले त मां पेरेंट्स खे त इहा ई एडवाइस कंदुसि त हिकु त तव्हां पंहिंजे ॿारनि लाइ सपोर्टिव थियो एजुकेशन में उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं जेकी हुननि जी डिज़ायर आहे उन्हनि ते उन्हनि खे छॾियो कहिड़ी बि टेक्निकल स्किल जी तरफ़ वञणु थो चाहे ऐं जेके ॿारनि अदा आदियूं उन्हनि खे मुंहिंजी इहा ई एडवाइस आहे त ॾिसो ज़रूरी न आहे त को एलीट क्लास जो ॿारु अगरि पोज़ीशन ते आहे त सरकारी स्कूल जो ॿारु पोज़ीशन ते नथो वञी सघे असां बि इन्हनि सरकारी स्कूलनि मां एजुकेशन हासिलु कई आहे ऐं बुनियादी तालीम ऐं अॼु असां इन मंज़िल ते पहुता आहियूं त असां इन ई फ्लो मां निकिरी हिते पहुता आहियूं त मुंहिंजी इहा ई तव्हांखे एडवाइस आहे त सरकारी स्कूल या प्राइवेट स्कूल जे हुजण सां को फ़र्क़ु नथो पए तव्हां में पाण में जेकॾहिं पोटेंशियल आहे त तव्हां वे कढी था वञो कंहिं तरीक़े सां ऐं इहा ई मुंहिंजी हुननि खे एडवाइस आहे ऐं मुंहिंजी मां इंस्पिरेशन बि उन्हनि खे ॾियणु चाहींदुसि त चाइना में मुंहिंजी जीअं यूनिवर्सिटी में मां पढ़ियो आहियां उन में उनजा 2024 में 100 ईयर्स पूरा थिया हुया 100 ईयर्स में जो हिननि 100 सालनि जा इन्फ्लुएंशियल जेके माण्हू हुया न उन्हनि जो उन्हनि हाल में पिक्चर्स आया हुया ऐं हुननि मुंहिंजी पिक्चर्स बि 2024 में लॻाई हुई त ही हिकिड़ो इन्फ्लुएंशियल शागिर्द असांजी इंटरनेशनल शागिर्द असांजे इदारे में आयो ऐं अॼु उहो फोटो हाणे ईंदड़ 100 सालनि ताईं उते ई मौजूदु हूंदो वाओ सच अ प्राउड मोमेंट मुंहिंजे ख़्याल सां त असां सभिनीनि जे लाइ इहा जेको आहे न हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि ॿुधण में बि लॻी ऐं वाक़ई में हिकु नौजवान जॾहिं उहो महिनत करे थो असांजी सोसाइटी में रही करे तमामु इन्हनि मुश्किलातुनि खे ॾिसी करे त मूंखे यकीननि मूंखे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी ज़बरदस्त तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन आहे असां सभिनीनि जे लाइ तमामु नौजवाननि जे लाइ यस वक़्त जूं घड़ियूं नाज़रीन मूंखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि सो असां मैसेज जी तरफ़ अॻियां वधंदासीं मदद अली जतियाल साहब छा मैसेज हूंदो जी अरे हौसला अफ़ज़ाई हर मुआशिरे में जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई जो माहौल पैदा कयो वञे ताकी को बि मायूस न थिए त को बि कमु नामुमकिन न आहे दुनिया में सभु कम मुमकिन आहिनि पर उनखे हौसला अफ़ज़ाई सां ई अॻिते मूव कजे पंहिंजे पाड़े महले गली में जेतिरो माहौल असां सुठो साफ़ रखंदासीं असांजे ॿारनि ते इन्वायरमेंट उहा सुठी पवंदी ऐं पोइ जेको आहे सो उन में जेका परवरिश थींदी माहौल जेको डेवलप ग़लति खे ग़लति माण्हू चवे असांजो अलिमियो इहो त आहे त असां रखूं था
फलाणा हीअं रखणु न घुरिजे। जॾहिं सच खे सच चई अॻिते असां कदम वधाईंदासीं न, हर को माण्हू उन जो सफ़र में जारी रहंदो। जी जी, ॾाढी ख़ूबसूरत इहो ई असांजो वे आहे बचण जो। बाक़ी ज़बरदस्त। जतियाल साहब, अॼु जे प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? अॼु उहो ॾाढो सुठो शानदार प्रोग्राम तव्हां हर दफ़े जीअं कंदा आहियो। अॼु बि मेहरान टेलीविज़न पंहिंजो तालीम ते, इंटरनेशनल तालीम हुजे, नेशनल तालीम हुजे, इशू समाज जी इशूज़ हुजनि, उन्हनि ते तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो। थैंक यू सो मच। जस्ट लर्न असांजा डायरेक्टर साहब, जी जी जी, क्रेडिट गोज़ टू माय टीम एंड माय गेस्ट। माशाल्लाह, तव्हां इन्हनि खे ख़ुशि कंदो। हीअ माशरे ते जेके शयूं पहुचाइनि पिया, इन्हनि खे बि उजर मिलंदो, इन्हनि खे बि सिलो मिलंदो। जी ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में शामिल कया। ऐं आगा अवैस पठान साहब, तव्हांजो लास्ट में छा मैसेज हूंदो? जी जी, बिल्कुलु मुंहिंजो नौजवाननि खे इहो ई मैसेज आहे त तव्हां पंहिंजी जुस्तजू जारी रखो ऐं इन शइ ते न वञो त को सरकारी प्राइवेट इन शइ खे पाण जे अंदरां ख़तमु कयो। जंहिं इदारे में तव्हां आहियो, तव्हां पाण में पोटेंशियल बिल पैदा कयो, पंहिंजी रिसर्च वधायो। इंटरनेट जो सॼो दुनिया तव्हां लाइ खुलियल आहे, बिल्कुलु सॼा निज़ाम तव्हां लाइ ठहियल आहे। तव्हां उन ते सर्चिंग कयो ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ी बहितरीनु निज़ाम जी ॻोल्हा में लॻी वञो ऐं सॼी दुनिया तव्हां लाइ खुलियल आहे तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ ॾियण लाइ। ऐं माउ पीउनि जो त मुंहिंजो इहो ई सेम ई मैसेज हूंदो त तव्हां ॿारनि जी तरबियत ते ध्यानु ॾियो ऐं ॿारनि खे वधि खां वधि हुनजी डिज़ायर ते सपोर्ट कयो। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो बहितरीनु तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। ऐं अॼु जे प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे तव्हांजो। ऐं तव्हांजो प्रोग्राम फॉलो कंदो आहियां मां। तव्हांजो हर मॉर्निंग में प्रोग्राम ॾिसंदो आहियां। ॾाढी इंफॉर्मेटिव शयूं तव्हां गेस्ट वठी ईंदा आहियो, ॾाढी इंफॉर्मेटिव शयूं, ॾाढी इंफॉर्मेशन असांखे बि मिलंदी आहे। थैंक यू सो मच। ऐं अॼु जो प्रोग्राम बि ॾाढो इंफॉर्मेटिव थियो आहे। कुझु शागिर्द ज़ाहिर हिन प्रोग्राम खां पोइ ईंदा, राब्तो कंदा त उन सां उन्हनि खे फ़ाइदो थींदो। इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह इहा ई उमेद आहे, इहा ई उमेद असां रखूं था त 100 न पर 100 मां जेकॾहिं 5-10 जेकॾहिं उन मां फ़ाइदो वठनि था हिन प्रोग्राम जे थ्रू, त इहा असांजी असां सभिनीनि जी बल्कि इहा कामयाबी आहे। थैंक यू सो मच। तव्हां ॿिन्हिनि असांखे पंहिंजो वैल्यूएबल टाइम ॾिनो ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में प्रोग्राम असां तमामु व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं। ऐं मां आख़िर में इहो ज़रूरु चवंदमि त सैप्स सिंधी स्टूडेंट्स जे लाइ कंसल्टेंसी जो हिकिड़ो बहितरीनु तव्हां वटि हिकु इदारो जेकॾहिं नज़र अचे थो, सैप्स आहे। तव्हां ज़रूरु वञिजो उते ऐं ज़रूरु तव्हां जेको आहे सो जेको बि तव्हांजो इशू हुजे, जहिड़े बि अंदाज़ में तव्हां अॻियां वधणु चाहियो था, ज़रूरु डिस्कस कजो त तव्हांखे सुठे तरीक़े सां गाइड ज़रूरु कंदा अवैस पठान साहब ऐं हुननि जी पूरी टीम। ऐं लास्ट में जतियाल साहब जे लाइ बि चवणु चाहींदमि त फ्री हुननि जी लाइब्रेरी आहे, जतियाल लाइब्रेरी। तव्हां ज़रूरु विज़िट कजो, पंहिंजो टाइम कढिजो। ऐं लाइब्रेरीज़ में उहो जेको वक़्तु गुज़रंदो आहे न, ॾाढो ख़ूबसूरत वक़्तु गुज़रंदो आहे। सो ॿिन्हिनि महिमाननि जी थोराइती आहियां, हिन तरफ़ पंहिंजी इंटायर टीम जी थोराइती आहियां त असांजो सुठो साथ असांजी टीम ॾिनो त प्रोग्राम सुठे तरीक़े सां कंडक्ट करे सघिया थी। लास्ट में वेंदे वेंदे नाज़रीन मां ॿुधाईंदी हलंदसि त हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठो ऐं खोड़ सारा क़ीमती इनामात खटे सघंदव। मूंखे ॾींदव इजाज़त। अल्लाह निगहबान।